ये रब की तारीफ़ करे दुआ घुरण जो तरीक़ो आहे न पहिरियों अल्लाह जी तारीफ़ कयो तारीफ़ खां बाद में पोइ पक सां सम्झो त रब मुंहिंजी ज़रूर ॿुधंदो मुंहिंजी न मोटाईंदो जीअं हज़रत ज़करिया बि चए थो पियो लम यकुन शैअ वलम अकु बिदुआइक मिन क़ब्लु शकिया रब्बी शकिया ऐं रब हिन खां अॻु में जेतिरियूं बि तोखां दुआऊं घुरियूं कॾहिं मूंखे महरूम तूं कयो ई नाहे जॾहिं बि तोखां घुरंदो आहियां तूं इनायत करे छॾींदो पर मां इहे बि पक सां जेको दुआ घुरंदो जी रद न थींदी दुआ घुरंदो अलाह मंज़ूर ॾाढो घुरियो मां हुज़ूर जन फरमायो जंहिं ईअं चयो उनजी अलाह क़तल न ॿुधंदो कंहिं जंहिं ईअं चयो त बाबा मां अलाह को घणो घुरियुमि पर मांखे ॿुधणी कोन ईअं चए त इनजी न ॿुधो ईअं न चयो बल्कि हीअं चयो जीअं इब्राहिम थो चवे इन रब्बी लसमीउ दुआ बेशक मुंहिंजो रब जेको आहे उहो दुआ ॿुधण वारो आहे अॻे बि मुंहिंजूं दुआऊं मुश्किलातूं उन हल कयूं आहिनि हाणे बि मुंहिंजी दुआ ॿुधंदो मूंखे पक आहे त रब मुंहिंजो ॿुधे थो पियो दुआ ॿुधण वारो उहो आहे रब्बी जअलनी हाणे तो दुआ घुरे तारीफ़ करे रब्बी जअलनी मुकीम अस्सलात व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ ऐं रब बणा मूंखे निमाज़ क़ाइम कंदड़ ऐं अल्लाह मूंखे निमाज़ क़ाइम कंदड़ न ठाहे सवाल थिए थो त निमाज़ त नबी पढ़ंदा आहिनि पोइ छाजे लाइ दुआ थी घुरे निमाज़ खां त उहे गाफ़िल मुमकिन ई न आहे जो नबी हुजे निमाज़ खां गाफ़िल कुल्लुन क़द अलिम सलातहु व तस्बीहहु काइनात जो ज़रो ज़रो अल्लाह जी निमाज़ पढ़े थो पियो कीअं भला विसारींदो उनखे नबी ये तो असां गाफ़िल हो कॾहिं निमाज़ पढ़ी कॾहिं न पढ़ी हो त अॼु सॼी दुनिया निमाज़ में मशगूल आहे सारी दुनिया नमाज़ पढ़ी रही आहे इहा ॻाल्हि हज़रत मौलाना सादी फरमायो जॾहिं मां हज ते पियो वञा त रस्ते में जंग में हिकिड़ी जाइ ते सुतुमि सवेरे थियुमि ॾिठुमि त पखी उथी करे चूचा में लॻी विया सवेरे सवेरे पंहिंजे नफ़्स मुंहिंजो नफ़्स थकल हुजे चवां उथां या न उथां त मां पंहिंजे नफ़्स खे पियो सम्झायां गुफ़्तमी शर्त आदमियत ने मुर्ग तस्बीह ख़ुआन तो ख़ामोश चयूं त इहा इंसानियत नाहे पखी त अल्लाह जी तस्बीह निमाज़ में मशगूल हुजनि तूं इन सुबुह जे टाइम में गाफ़िल पियो हुजे मुनासिब ॻाल्हि चओ हाँ हमसे कब प्यार है नींद तुम्हें प्यारी है अल्लाह सां असांखे काथे प्यारो आहे असांखे निंड प्यारी आहे असांखे बिस्तरो प्यारो आहे फरमा अल्लाह वारा उहे आहिनि वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा जंहिंजूं रातियुनि जूं रातियूं कॾहिं सजदे में कॾहिं क़याम में थियूं गुज़रनि इहे अल्लाह वारा माण्हू आहिनि फरमाओ अल्लाह खे नबी त विसारींदो न आहे पोइ कीअं थो चवे त मुक़ीम सलाह अल्लाह मूंखे दिमाग़ क़याम करण वारो भला चई दरअसल ॿी ॻाल्हि थो सम्झां अबा हिकिड़ो जुमिलो आहे ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम या हिल अज़ीज़िल हकीम बाद बुजुर्गनि लिखियो आहे त अज़ीज़ुल हकीम बहितर आहे अलील अज़ीम खां हिते अज़ीज़ुल हकीम सां ला हौल जी कुवत वधी थी वञे सम्झे ॿियो हुज़ूर जन फरमायो त 99 तकलीफ़नि खां निजात जो इहो जुमिलो आहे घटि में घटि ग़म ऐं फ़िक्र खां निजात जेको इहो पढ़ंदो ऐं फरमायो बुखारी जी हदीस आहे कंज़ुम मिन कुनूज़िल जन्नह जन्नत जे खज़ाननि मंझां हिकिड़ो अज़ीम खज़ानो आहे ला हौल वला हिकिड़े सहाबीअ जो पुटु ॿधिजी काफ़र खणी विया अगवा करे मुस्लमान काफ़रनि खे धरप में अची वियो छोकिरो लॻे उहो खयूं हलिया विया उनजी माउ पीउ वीचारा परेशान हुज़ूर खे चवनि हुज़ूर फरमायो त चङो शहीद थी वेंदो ॿियो छा थींदो बाबा परेशान छो था थियो साईं चई माउ जी हालत ॾाढी ख़राब अथसि दुआ त कयो हुज़ूर फरमायो वज़ीफ़ो थो ॾसां उहो वज़ीफ़ो वञी पढ़ो त छोकिरो वापसि अची पवंदो ॾस वज़ीफ़ो पढ़ो वञी ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अज़ीज़िल हकीम वञी इहो पढ़ो असांजे हिन शाद हुन लिखियो आहे हज़रत मुजद्दिद अलिफ़ सानी रहमतुल्लाह अलैह हुन लिखियो आहे त इहो 500 दफ़ा पढ़े कम अज़ कम 500 दफ़ा ऐं हुज़ूर जन जेके बि वज़ीफ़ा ॾसा अथव न किथे बि हुज़ूर जन हद बंदी न ॾसी आहे
अब 500 पढ़ो, 1000 पढ़ो, 100 पढ़ो, ईअं करो, पर पढ़ंदा रहो, ज़िक्र कंदा रहो। हुज़ूर जन जी कंहिं बि हदीस में हद बंदी घणो करे न आहे, सवाइ इन जे जो सुभान अल्लाह 33 दफ़ा, अल्हम्दुलिल्लाह 33 दफ़ा, अल्लाह अकबर। बाक़ी कंहिं बि जाइ ते इहा हद बंदी न थी वञे, जेतिरा बि वज़ीफ़ा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हद बंदी कोन्हे। चवंदा त हिन वञी पढ़ियो, हिन जी माउ बि, हिन जे पीउ बि राति जो वॻड़ो हुजे दरवाज़ो खड़िजो, पुछूं त केरु आहे, चई फिलाणो आहे, मां तव्हांजो पुटु, ऐं हे साओ उठनि जो वॻ 100 उठ काए आयो आहे काफ़रनि जा। ख़ुशी में ॿार पीउ निकिरे, वाक़ई छोकिरो ॿार 100 उठ बि कायो आहे। हे जाए हे त असांजे लाइ हलाल लाइ हराम तूं परागे कीअं छुटे, के राति थी मुंहिंजा रसा ढिला थी विया, बसि उतां पाण खे खणी कढियुमि त ॾिठमि उठ हे निंड पिया हा सभु काफ़र, मां छा कयो, उठ 100 बि उन्हनि जी लाम ॿधी छिकियूं हलियो आहे। चयो त हुज़ूर खां पुछूं त इहो हलाल आहे अलाए हराम? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो हलाल आहे, तव्हां वञी खायो वञी। बाबा काफ़रनि जो माल आहे, जंग थी हलियो उन्हनि सां, जंग में इहो सभु खून हणबा आहिनि हिक ॿिए खे, ठीकु आहे माल तव्हांजे लाइ हलाल खायो। हुज़ूर फरमायो अॻियनि उम्मतनि खे गनीमत जो माल हलाल न हो, मुंहिंजी उम्मत जे लाइ अलाह एहसान कयो आहे, जेको काफ़रनि खां माल लुटे फुरे अचनि उहे पाण हिते खाए लॻा। ईअं न जो तव्हां हिते वञी सुभाणे हिंदुनि जी बाज़ार करे हे बाबा ज़िमी हिंद, उहो हिंदुस्तान वञ त ख़बर पवई ज़िमी हिंद, उहो बि इस्लामी हुकूमत हुजे, इस्लाम में हुकूमत जेका आहे उन्हनि जी जंग कंदी उन्हनि सां, इस्लामी हुकूमत खे खामोश त वेहणो ई कोन्हे, कानूनी कोन्हे। हे छाजी अक़वाम मुतहिदा फलाण इहे पंहिंजो हुननि बचाव जूं ॻाल्हियूं ठाहियूं आहिनि त इस्लाम खां बचूं कीअं, अक़वाम मुतहिदा हर कंहिंजी हुदूद आहे बाबा, हुदूद न टपो, इस्लाम में हुदूद कोन्हे। बसि जीअं इस्लामी हुकूमत पाकिस्तान में मौलवी थींदी चवंदासीं इंडिया खे असां मुस्लमान थियो था नथा थियो, असां मुस्लमान न थींदा त ॾियो असांखे जिज़ियो ढल बि, जो नथा ॾियो ढल बि नथा ॾियो, असांजी माता बि नथा मंज़ूर कयो, असांजो एटम बम तव्हांखे नथो अचे। पोइ त जहिड़ो आहे बसि मगर चुप कर, असां वियासीं बि शहीद हुजो, तव्हांखे असां ख़तमु कयोसीं, अलाह वटि असांजो सुरखुर थी वेंदा। ॿी ॻाल्हि ई कोन्हे त उहो आहे जॾहिं जंग हले पई इन आलम में जेकॾहिं काफ़रनि खां माल वठी थिए, उन काफ़र हरबी काफ़र थियो, हे ज़िमी काफ़र हिननि जो माल लुटण थियणु हराम, बाक़ी हरबी काफ़रनि खे लुटे फिरे अचिबो। त फरमायो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह जी बरकतिया जी माना छा आहे? ला हौल जी माना आहे ऐं अल्लाह गुनाहनि खे छॾे अचण मुंहिंजे बस जी ॻाल्हि, मां बुराई छॾे ॾियां, मूंखे काथे आहे कुवत, मां नेकी क़ाइम कयां, मूंखे ताक़त काथे आहे? इल्ला बिल्लाहिल अज़ीज़िल हकीम, ऐं अल्लाह तूं अज़ीज़ बि आहे, वॾे हिकमत वारो ग़ालिब आहे, तूं जेकॾहिं मूंखे ताक़त ॾींदे बुराई छॾण जी ऐं नेकी करण जी त मां तुंहिंजी उन ताक़त सां नेकी बि कंदुसि, बुराई छॾे। इहा आहे माना ईअं जी। हाणे हिते बि ॼण ला हौल ॾे इशारो आहे, अल्लाह खे थो चए थो रब वजनुबनी व बनैया अन अबुदल असनाम, ऐं रब मूंखे ऐं मुंहिंजे बचड़नि खे बुतनि खां बचा, माना इन्हनि खां फिरी अचण मुंहिंजे पंहिंजे बस जी, माना अल्लाह जी कुवत ॾेखारे थो, लाहौल पढ़े थो, ऐं अल्लाह मां वटि पंहिंजो पावर कोन्हे, तूं जेकॾहिं बुतनि खां तारे रखंदे त मां तरियल रहंदुसि। ऐं वरी हिते चए थो रब जालनी मुकीम सलात, ऐं रब जेकॾहिं नेकीअ जी तूं तौफ़ीक़ ॾींदे त मां नमाज़ बि क़ाइम रखंदुसि, तुंहिंजी तौफ़ीक़ खां सवाइ कुझु बि नथो थी सघे, ॼण तौफ़ीक़ तलब करे थो। ऐं रब मूंखे नमाज़ क़ाइम, दुआ केॾी अहम आहे, तारीफ़ तहमीद ॿधी वॾी हिकिड़ियूं असांखे तव्हां तुकबंदियूं ठाहे आख़िर में दुआ नमाज़ क़ाइम करण जी ज़रूरत, माना त नमाज़ एॾो आम शइ आहे जो कंहिं नबीअ खे माफ़ न थी आहे, ऐं सभिनी नबीअनि एहतमाम कयो आहे। साहब फरमाईंदा असां वटि त तसवुर ई न हो त को मुस्लमान थी बेनमाज़ी थींदो, इहो तसवुर ई कोन्हे। असां वटि त मुनाफ़िक बि क़ुर थो चवे कामू इला सलात कामू कुसाला, मुनाफ़िक बि नमाज़ में अची सुस्तीअ सां बीहंदा हुआ, पर बीहंदा हुआ, मुनाफ़िक बि नमाज़ पढ़ंदा। हे असां अलाए कहिड़े क़िस्म जा मुस्लमान हुजो, सभु शयूं असां खां वञूं हलियूं, पोइ बि असां मुस्लमान सम्झे, पोइ बि असांजी मुस्लमानी जेका ख़तमु थिए ई कोन्हे।
तूं करे इहो पोइ सुवाल कजे जहिड़ी ॻाल्हि हली वई मेरा सभिनी नबियनि खे बि नमाज़ सभिनी खे 50 नमाज़ूं जेके हज़रत मूसा अलैहिस्सलाम मेरा ते ज़िक्र न कयो हुनखे अॼु नमाज़ सभिनी नबियनि खे अरे नमाज़ जो तरीक़ो पंहिंजो पंहिंजो नमाज़ सभु पढ़ंदा अलाह खां ग़फ़लत जो मामिलो कोन हो नबियनि नमाज़ जेका आहे न पूरो इस्लाम इन ते मदार रखे थो छो त 24 घंटनि में अलाह जी यादि ताज़ी करे थी त इंसान खे रब खां गाफ़िल न थियणो आहे इन जे करे नमाज़ जेका आहे उहा ज़रूरी शइ आहे त मां पियो अर्ज़ु रखां त असां भली नमाज़ न पढ़ूं पोइ बि रोज़ो न रखूं पोइ बि अॼु न कयूं भली पैसो हुजे तॾहिं बि मुस्लमान हो ऐं ख़ान साहब बि मुस्लमान आहे मीर साहब बि मुस्लमान आहे हाणे हुज़ूर जन फरमायो जेको ताक़त जे बावजूद हज नथो करे उहो यहूदी या नसारो थी मरे अॼु मुस्लमान आहे पर हे मुस्लमान आहे मुस्लमान आहे मीर साहब खे केरु करे सम्झे पोइ हेॾो ॻाल्हाए असां मौलाना मसनवी रहमतुल्लाह अलैह सही ॻाल्हि हुन चयो त हिकिड़ो पहलवान हो हुनखे शौक़ु थियो त मां हिते सीने ते शींहं छापराया भई हिते ढूंढियूं या गरम शइ खणी करे हुन सां लिक्विड पाइबो न डंभ ठही पवंदा जिते शींहं छापजी लोहर खे चयो हिते मुंहिंजे सीने ते शींहं ते छापो पहलवान हो वॾो हा साईं हुन छा कयो ॾाटो तपाए करे पुछ जे पासे खां शींहं खे शुरू कयो पुछ ठाहे पियो हिनखे लॻो डंभ सूर लॻोसि ज्यादा इहो छा थो ठाहे चए पुछ बग़ैर पुछ जे बि शींहं ठहंदो आहे इहो पुछ छॾे खयो था पुछ छॾियोसीं लुंडो मर्दा हुजे शींहं कजे वरी शुरू कयोसीं हेॾो कन जे पासे खां कन ठाहियां वरी लॻोसि गरम तेरा हेॾा थो ठाहे चए कन चढ़े करे कुरा बि हूंदा बग़ैर कन जे छॾे कजे चङो हे बग़ैर कन जे बि कुरो तो वारो शींहं वरी के भला हाणे पेर खां शुरू कया वरी पेर वरी जंग खां चढ़े जंग खां बग़ैर कॾहिं मंडा न थींदा मंडा बि हूंदा बसि जंग सम्झे वरी हिन हमरा शुरू कयो वात जे पासे सम्झे अख जे पासे कोई अख त ठाहे वठां चए त बाबा थध अख खे ठाहे बग़ैर काणा बि थींदा आहिनि अंधा बि हूंदा आहिनि त थी न चढ़ाई त हुनखे बि लोहर खे बि आई त कावड़ हुन ॾाटो खणी उछले चइबा अहिड़ो अंधो मंडो जंहिंखे न जंघा हुजनि न पेर हुजनि न अखियूं हुजनि न कन हुजनि अहिड़ो शींहं असां न ॿुधो शींहं तूं छो ठाहिरां थो छा अहिड़ो मुस्लमान असां न ॿुधो आहे निमाज़ बि न हुजे पोइ बि मुस्लमान आहे रोज़ो बि न थियनि पोइ बि मुस्लमान आहे हज न कर पोइ बि मुस्लमान आहे सॼे हे अॼु ई मुस्लमान आहे अंबिया इकराम ॾिसो केॾो एहतमाम कयो आहे निमाज़ रब जअलनी मुक़ीम अस्सलात वमिन ज़ुर्रियती ऐं अल्लाह मूंखे बि क़ाइम कंदड़ निमाज़नि जो बना ऐं मुंहिंजे बचड़नि खे बि निमाज़ क़ाइम करण जी तौफ़ीक़ इनायत फरमा माना बचड़नि जो फिक्र अथनि पर दीनी असां फिक्र बचनि जे लाइ जाइ टका सुठी ठाहे वञा त पोइ तो मिलत छॾे वञा आज पोइ तो हेतिरी शइ अरे तूं त छॾे वञे जेकॾहिं बेदीन छॾे वञ छोड़ो उहो कंदो जुआ त पूरी मिली जुआ में अब हिते कोन हुई हाणे वॾेरा हिते नज़र त कयो जेके वॾेरा हा खान खान हा उनजी औलाद हाणे पिनंदी दीन सेखारियो पंहिंजे बचनि खे त माल बि बचंदो हुए त ईमान बि बचंदो ऐं जन्नत में बि बच्चा तव्हांखे गॾु वेही मिलंदा साल बच्चा तव्हां सां गॾु हूंदा साल काॾो गॾु थींदो दीन दुनिया में ॼण टुटी वियो थो तंहिंजे करे फरमायो मिन ज़ुर्रियती इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे बचनि जे लाइ नेकीअ जो फिक्र थो करे त रब उनखे बि निमाज़ जी तौफ़ीक़ अता फरमा रब्बना वतक़ब्बल दुआ ऐं रब असांजी दुआ क़बूल फरमा वरी पक सां पोइ त ज़रो ऐं ज़ारी सां बार बार लफ़्ज़ चवनि रब्बना इग़फिरली हाणे वरी माफ़ी थो वठे असल ॻाल्हि त माफ़ी आहे माफ़ी मिली वई त सभु कुझु ॻाल्हि थी वई चवनि था नबी त पाक हूंदो आहे पर मां असांखे त सेखारे थो रब इग़फिरली वलिवालिदैया वलिलमुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब रब मूंखे बि माफ़ी ॾे मुंहिंजे अब अम्मा खे बि माफ़ी ॾे सभिनी मोमिननि खे क़यामत जे ॾींहं सां जंहिं ॾींहुं हिसाब क़ाइमु थींदो उन ॾींहुं इन्हनि सभिनी खे माफ़ी ॾेई छॾ हाणे पहिरियों दुआ घुरे थो रब इग़फिरली मूंखे माफ़ी ॾे चवनि था त दुआ जो तरीक़ो इहो आहे जॾहिं तव्हां कोई चवे न मुंहिंजे लाइ दुआ घुर त तूं पहिरियों पंहिंजे लाइ दुआ घुर छो त पंहिंजे लाइ पहिरियों पाण माफ़ थी वियसि न गुनाह तूं चओ अलाह मूंखे माफ़ी ॾे त तुंहिंजा गुनाह
माफ़ी हाणे तुंहिंजी दुआ ॿिए जे हक़ में पाक माण्हू जी दुआ त मिंट में गुनाह में न इहो आहे त हाणे पाक थी पियो न पाक थी पियो त हे दुआ हाणे ॿिए जे लाइ घुरंदो त हाणे ज़रूरु क़बूल थिए हे तरीक़ो आहे अंबिया जो त पहिरियों पंहिंजे लाइ दुआ घुरे रब्बना इग़फिरली ऐं रब मूंखे माफ़ी ॾे हाज़े माफ़ी ॾे ज़िलात खां माफ़ी ॾे या फरमाऊं नामुनासिब ॻाल्हियुनि खां माफ़ी ॾे या फरमाऊं त पंहिंजी आजिज़ी ज़ाहिर करण जे लाइ चवे थो साईं मां पंहिंजी पाकाई कीअं बयानु कयां मां त तुंहिंजे अॻियां उहो ई इंसान आहियां तंहिंजे करे माफ़ी थो वेठो घुरां उहो कसर नथी थो करे पाण खे घटि थो सम्झे अलाह जे अॻियां ज़ारी कमी ॾिया न ज़र कम अचे न ज़ोर कम ज़ारी थो करे वली वाली दई अबू अमा अॻु में हूंदा आहिनि न पुट त पोइ वॾा थींदा आहिनि तंहिंजे करे चए थो पियो अॻु में अबे अमा जे लाइ दुआ थो घुरे बाक़ी सुवाल थींदो त अबू अमा त काफ़र त पोइ कीअं त अलाह ताला क़ुर मजीद फरमायो आहे त इब्राहिम अलैहिस्सलाम अबे अमा जे लाइ दुआ घुरंदो हो पर एतिरे ताईं जेतिरे ताईं हुनखे ख़बर न हुई त फलम्मा तबय्यन लहू अन्नहू अदुव्वुन लिल्लाह तबर्रअ मिन्हु फरमाया जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम खे ख़बर पई एतिरे ताईं दुआ घुरंदो अबे अमा जे लाइ छो त परे आहे न अबे अमा होॾे मरी आहे इराक में उन जे शहर में हेठि अची वेठो हिते फलस्तीन मके शरीफ़ जे वेठो हाणे हिनखे ख़बर त न हुई यकी दुआ घुरंदो अबे अमा जे लाइ पर फरमाए जॾहिं पतो पियो क़ुर थो फरमाए जॾहिं ख़बर पियसि त उहे अलाह जा दुश्मन थी दुनिया खां निकिरी विया आहिनि तॾहिं तबर्रा मिन्हु पोइ बेज़ारी ज़ाहिर कई त अलाह मुंहिंजो तालुक तोसां आहे तूं जंहिंसां राज़ी आहीं तूं जंहिं ईमान वारे सां ख़ुशि आहीं त मां बि उन सां ख़ुशि जेकॾहिं अॻो मां ईमान वारा न आहिनि त मां बि उन्हनि खां बेज़ार उन्हनि सां पोइ मुंहिंजो तालुक न आहे हिकिड़नि लिखियो आहे त ईअं हिकिड़नि लिखियो आहे त न अबू अमा काफ़िर हुजे उन लाइ बि दुआ घुरिजे पोइ जेकॾहिं अबू अमा काफ़िर हूंदा त उहा दुआ हज़रत आदम ऐं हवा जे लाइ थी वेंदी चवंदा हुज़ूर जॾहिं मेराज ते तॾहिं आदम अलैहिस्सलाम हुज़ूर खे शिकायत कई त तव्हांजा उम्मती या ॿिया मुंहिंजा पुट जेके आहिनि मूंखे दुआनि में विसारींदा आहिनि हालांकि मां बि हुननि जो अबू खां वॾो हुअसि मूंखे दुआनि में विसार हिन जे करे आदम ऐं हवा जे लाइ बि दुआ घुरिजे पई तंहिंजे करे फरमायो त हिते बि हे दुआ थो घुरे त अलाह मुंहिंजे अबे अमा खे माफ़ करे यानी आदम ऐं हवा खे माफ़ी ॾे उन्हनि जे लाइ दुआ थो घुरे हिन जी माना त अबे अमा जे मौत खां बाद में बि अबे अमा जा इंसान जे मथां हुकूक भली उहे दुनिया खां हलिया वञनि तॾहिं बि हुकूक असांजे मथां आहिनि उन्हनि जी क़बरनि जी ज़ियारत कजे जुमे जे ॾींहुं उन्हनि जे लाइ दुआ घुरिजे रब रहमहुमा कमा रब्बयानी सगीरा ऐं अलाह उन्हनि ते ईअं रहम करिजे उहे नंढड़े लाइ असां ते रहम कंदा ईअं दुआ वेठा घुरो ऐं फरमायो उन्हनि जे दोस्तनि ऐं सहेलियुनि सां माउ जी सहेलियुनि सां पीउ जे दोस्तनि सां बि उहो ई नातो ऐं रिश्तो कढियो अचो जीअं अबे जो हुयो अमा जो हुयो उन्हनि खे बि दाद ते हिस कंदासीं इहो हुकूक आहिनि तंहिंजे करे ई बि दुआ थो घुरे रब्बना इग़फिरली वलिवालिदैया वलिलमुमिनीन ऐं सभिनी मोमिननि खे बि माफ़ी ॾे अबा ईमान वारनि खे वॾी ख़ुशख़बरी आहे जो नबियनि जी दुआ त क़बूल आहे न अबा एॾा पाक माण्हू हुननि जी दुआ त क़बूल त अलाह ताला माना इब्राहिम जी माफ़ीअ वारी दुआ में असां मोमिन जेके हूं क़यामत ताईं सभु शरीक थी विया माफ़ी ॾींदो न इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ में शारीकूं वलिलमुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब ऐसा ही सभिनी मोमिननि खे बि जंहिं ॾींहुं क़यामत क़ाइमु थींदी हिसाब क़ाइमु थींदो उन ॾींहुं माफ़ी ॾेई छॾिजे इन्हनि को हिसाब न वठिजांइ माफ़ी ॾेई छॾिजे हिसाब किताब इन्हनि सां मोमिननि सां न कजांइ मुंहिंजे अबे अमा सां न कजांइ मूंसां हिसाब किताब न कजांइ इहा माफ़ी मुफ़्त में ॾेई छॾे भले अलाह ॾेई छॾे उन खां कोई पुछण वारो सॼी दुनिया खे जन्नत ॾेई छॾे त उन खां केरु पुछंदो उनजी रहमत वसी आहे हा इहो तसवुर पैदा करे थो पियो त क़यामत जे ॾींहं जो तसवुर हिन में तव्हां सम्झो था हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बीबी आयशा सिद्दीक़ा पुछा कई तबीयत ख़राब आहे किसो कुझु वॾो आहे अब्दुल्ला इब्न जुदान इहो उहो माण्हू हो जेको वॾो सखी हो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि फरमायो त मां इन अब्दुल्ला इब्न जुदान जो अहिड़ो एॾो वॾो प्यालो मां ॾिठो हो जो उहो माण्हू उठ ते ईंदा हुआ काफ़िले वारा हे प्याले में वॾो प्यालो हूंदो हाॾुरनि ॾेढो
पत्थर जो ठहियल मथे उठ ते माण्हू बीही करे उन जो मानी खाईंदा उन में पुटी मानी हे वो गोश्त रधे उन्हनि खे खाराईंदो एॾो सखी माण्हू हुननि फरमायो इन प्याले जी छां में नंढड़े लामा निंड बि कंदो त बीबी साहब पुछियोसीं अब्दुल्ला बिन जुदान वॾो सखी हो उनखे माफ़ी मिलंदी त फरमायो न छो त उन हिकिड़े ॾींहं बि ईअं न चयो रब फिरली यौमद्दीन अल्लाह क़यामत जे ॾींहुं मूंखे माफ़ी ॾिजे क़यामत जो तस्वुर उन वटि कोन हो चलो एतिरो लफ़्ज़ चवे हा न त माफ़ी मिली करे माना क़यामत जो तस्वुर इंसान खे माफ़ी ॾियारे थो इन जे करे हिते बि जुमिलो आहे यौम यक़ूमुल हिसाब माना इहो तस्वुर हुजे त मां क़यामत जे ॾींहुं रब जे साम्हूं हाज़िरी ॾींदुसि ऐं उते मूंखे माफ़ी मिले फरमा जंहिंजे ज़हन में इहो तस्वुर आहे त उनखे माफ़ी मिली वेंदी उन जा अमल बि क़बूल थी वेंदा जेको इहो तस्वुर खां बाक़ी हिते मज़ाहिब आहिनि त हिसाब किताब रूहनि खां थींदो या जिस्म खां थींदो या रूह ऐं जिस्म ॿिन्ही खां थींदो सम्झे इहे मज़ाहिब मुख़्तलिफ़ आहिनि जेके असांजो मुस्लमाननि जो अक़ीदो आहे त रूह ऐं जिस्म ॿिन्ही खां हिसाब किताब थींदो ईसाई चवंदा आहिनि त मां रूहनि खां थींदो ऐं यहूदी चवंदा आहिनि न छड़ो जिस्मनि खां चवंदा कमु करण वारो जिस्म आहे सारो सम्झे बुराई भलाई करण वारो जिस्म आहे तंहिंजे करे जिस्मनि खां थींदो खाधो पीतो जेकॾहिं हराम खाधो आहे पंहिंजे जिस्म खाधो आहे न रूह खे छा आहे असां चवंदा ॿिन्हिनि गॾिजी खाधो आहे सम्झे पोइ मौलाना जेको फैज़ुल बारी वारे अलामा अनवर शाह कशीर मिसाल ॾिनो त हिकिड़ो हो मंडो ॿियो हो अंधो सम्झे मंडो चयो अंधे जे कुल्हे ते चयो त हलो अंब खाई अचो अंबनि जी पराए बाग में ॿई ॼणा चोरी ते निकिता आयासीं त मंडे खे त नज़र हुई जंघा कोन अंधे खे वरी जंघा हुयूं त नज़र कोन हुई ॿई उन कुल्हे ते खणी हुते अंब पटे सुठा हाणे वेही खाइण वेठा रस्ते ते मालिक जो आहे घणा सॼा अंब चकिया पटिया टुकड़ा पिया हे कंहिं कया ॾिसे त मंडो बीठो आहे अंधो बि ॿई ॼणा अंब ईअं खाईंदा वेठा वात उगदा वेठा सम्झे जॾहिं जाए तव्हां चोरी कई आहे मांजी मंडे चयोसि तूं पाण ॾिसे तूं मूंखे जंघा आहिनि मां पटे सघंदो अंधे चयोसि तूं पाण ॾिसे भला मां हे अछूं आहिनि मां काथो पटे सघंदो माना ॿई पंहिंजे हे अंब जो पिया आहिनि वात में लॻा पिया आहिनि वहंदा पिया आहिनि उनजी रस भेड़ा चंदा हे त खायो था हे सॼी ॻाल्हि लॻे थी बाक़ी तव्हां कई बाबा ॿई चोरो सही ॻाल्हि इहा आहे न वाकई छड़ो अंधो बि चोरीअ जे क़ाबिल ऐं छड़ो मंडो बि चोरीअ जे क़ाबिल न आहे ॿई पाण में गॾिया तॾहिं चोरी कयो फरमायो त हे तव्हां ॿिन्ही जी चोरी आहे त हिन इंसान जो छड़ो रूह कुझु नथो करे सघे अमाल कमाए नथो सघे ऐं छड़ो बदन बि कुझु नथो करे सघे इहो हिकिड़ो बुत आहे हाणे इहे जॾहिं ॿई पाण में गॾिबा तॾहिं ज़िना बि थींदी चोरी बि थींदी निमाज़ बि थींदी नेकी बि थींदी तंहिंजे करे ॿई वजह तंहिंजे करे ॿिन्ही जो हशर थींदो अलाह ताला फरमा ॿिन्ही खे उथारींदुसि वरी ॿीहर साॻे नमूने कढंदुसि जखलू को बनाना फरमा मां उन इहे साॻा पोड़ा बि तुंहिंजा ओड़ा ठाहे छॾींदुसि साॻो वजूद तव्हांखे आख़िरो दावना والصلاة والسلام على سيد المرسلين وعلى آله الطيبين الطاهرين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولا تحسبن الله غافلا عما يعمل الظالمون إنما يؤخرهم ليوم تشخص فيه الأبصار مهطعين مقنعي رؤوسهم لا يرتد إليهم طرفهم وأفئدتهم هواء وأنذر الناس يوم يأتيهم العذاب
ويقول الذين ظلموا ربنا أخرنا إلى أجل قريب نجب دعوتك ونتبع الرسل أولم تكونوا أقسمتم من قبل ما لكم من زوال وسكنتم في مساكن الذين ظلموا أنفسهم وتبين لكم كيف فعلنا بهم وضربنا لكم الأمثال وقد مكروا مكرهم وعند الله مكرهم وإن كان مكرهم لتزول منه الجبال فلا تحسبن الله مخلف وعده رسله إن الله عزيز ذو انتقام يوم تبدل الأرض غير الأرض والسماوات وبرزوا لله الواحد القهار وترى المجرمين يومئذ مقرنين في الأصفاد سرابيلهم من قطران وتغشى وجوههم النار ليجزي الله كل نفس ما كسبت إن الله سريع الحساب هذا بلاغ للناس ولينذروا به وليعلموا أنما هو إله واحد وليذكر أولو الألباب صدق الله العلي العظيم मथा इब्राहिम अलैहिस्सलाम जे दुआ जे आख़िर में क़यामत जो ज़िक्र हो यौम यक़ूमुल हिसाब अॻिते उन हिसाब जे मुतालिक़ वज़ाहत कई थी वञे या इब्राहिमी तौहीद पेश करे को इन हक़ीक़त ॾांहुं तवजो ॾियारे थो वञे त जेके माण्हू तौहीद खे अख़्तियार नथा कनि उन्हनि ते जेकॾहिं अज़ाब नथो अचे इन जी माना इहा कोन्हे त अल्लाह इन मामले में गाफ़िल आहे भला अल्लाह कीअं गाफ़िल थी सघंदो इन्हनि खे कीअं थो छॾे सघे या त आजिज़ हुजे उहो गाफ़िल थींदो आहे अज़ाब ॾेई न सघे जेको त उहो कन लटारींदो आहे जंहिंखे कुवत नथी पहुचे उन वटि कन लाटार हूंदी आहे चवंदा यार पुॼी उहे कोन थो सघां हाणे जेके गारियूं ॾे थो लफ़्ज़ कॾहिं थो ठहे या त वरी ज़ुल्म ते राज़ी हुजे उहो जीअं असांजा हुकुमरान ज़ुल्म ते राज़ी आहिनि त पोइ कन लाटारियूं बीठा हूंदा भली हाल फ़िलहाल दाणो बाणो लॻी वञे पोइ अचूं था त कन लाटार तॾहिं थींदी आहे जॾहिं उहे ज़ुल्म ते राज़ी हुजनि ज़ालिमनि सां उन्हनि जी साज़ बाज़ हुजे ज़ालिमनि सां उहे ठहियल हुजनि या वरी उहो इंतकाम वठण ते क़ादिर नाहे या उनखे ज़ुहूल थी वियो हुजे टे ॻाल्हि आहे क़ादिर बि आहे ऐं ज़ालिमनि सां उनजो ठाह बि न आहे पर ॻाल्हि विसरी वई अथसि जे चइबो आहे त फलाणो माण्हू चङो मुड़ुसु आहे
इहा ॻाल्हि करणु न छॾे हा, पर ॻाल्हि विसरी विया शायदि इन जे करे त अलाह जे अंदरि त इहे टई ॻाल्हियूं महाल आहिनि। न अलाह ताला आजिज़ आहे जो ज़ालिम खे सज़ा ॾेई नथो सघे, इन खां इज़त बि कोन्हे उन वटि। ॿिए नंबर में उहो ज़ुल्म ते राज़ी बि न आहे, ज़ुल्म ते राज़ी बि न आहे। मशीयत ॿी ॻाल्हि आहे, रज़ा ॿी ॻाल्हि आहे। मशीयत ऐं रज़ा जो वॾो फ़र्क़ु आहे, इहो सम्झण जे लाइ चओ त मां थोरो सम्झायां तव्हांखे। को माण्हू मथां इहो एतिराज़ खणी करे तव्हांजे ज़हन में इहा ॻाल्हि पैदा थिए त जेकॾहिं ज़ुल्म ते अलाह राज़ी न आहे त पोइ ज़ुल्म थिए छो थो दुनिया में? जब राज़ी आहे न। मशीयत उनजी ॿी ॻाल्हि आहे, उनजी रज़ा ॿी ॻाल्हि आहे। ज़ुल्म ते राज़ी कोन्हे, अलबत्ता मशीयत जी तक़ाज़ा इहा आहे। इहो एॾो अखो मसइलो आहे, तव्हांखे मां सावले नमूने सम्झायां त हिकिड़ो माण्हू आहे, हुन वटि नौकर रखियल आहे। ॻाल्हि समझो चङी तरह। नौकर रखियल आहे, नौकर अथव चंडो। जॾहिं हे चवे पाणी खणी आ त पाणी न बसि हेॾे लटारे हलियो, मानी खणी आ त उहो वरी का ठगी करे हेॾो निकितो हलियो, ॿुधे ई कोन मालिक जी ॻाल्हि। पोइ हे हाणे पंहिंजे दोस्त खे थो ॻाल्हि ॿुधाए त यार मां नौकर जेको आहे न असली चंडो आहे, असांजी का ॻाल्हि ॿुधंदो ई कोन्हे। जॾहिं का ॻाल्हि कयूं त खणी हेॾो निकितो वञे, हेॾे निकितो वञे, मुंहिंजी ॻाल्हि ते को अमल ई न कंदो आहे। हा, उनजो वरी नौकर ते महिरबानी वारी कैफ़ियत हुई उन दोस्त जी। उहो आयो उन नौकर खे सम्झाए त पुटु तूं ईअं छो कंदो आहे, पघार वठंदो आहे, तोसां महिरबानी कंदो आहे, तूं हुनजी ॻाल्हि छो न मञींदो आहे? चयो मां मञींदो आहियां पूरो, मां मञींदो आहियां। कॾहिं भाई इहो ग़लति थो ॻाल्हाए मालिक मां, हे थो चए वेठो, नौकर थो चए वेठो। हे मोटी आयो चए यार मां त नौकर खे ॾाढो, नौकर असली मञे ई कोन थो इहा ॻाल्हि। हाणे तोखे कॾहिं ॾेखारींदुसि। हे चए थो पंहिंजे दोस्त खे हिनजी बेफ़रमानी कॾहिं तोखे ॾेखारींदुसि। हाणे दोस्त आयो अथसि कचहरीअ जे लाइ, नौकर खे चई त बाज़ार मां पकोड़ा वठी आ। अला ॻाल्हि सम्झो था न? बाज़ार में नौकर खे चए थो पकोड़ा वठी आ। हाणे दोस्त थी मां जो पकोड़नि वारो सुठा पकोड़ा तो ठाहे वेठो, बसि पैसा मां पाण पहिरीं ते ॾींदोमांसि, तूं वञी करे हुन खां वठी आ। हाणे दिलि में इहो ख़्यालु आहे, हिनखे ऑर्डर करण वारे खे दिलि में ख़्यालु इहो आहे त इहो जेकर न वञे, इहो जेकर पकोड़ा वठण तव्हांजो हेमा जे दोस्त खे हिनजी चंडराई ज़ाहिर थी पए, ॿाहिरां ऑर्डर थो करे त वञ पकोड़ा वठी आ। सम्झे? दिलि में चाहत ॿी अथसि, हुकुम ऐं रज़ा ऐं नारज़ा जो तालुक ऑर्डर सां ऐं हुकुम सां हूंदो आहे, दिलि जी घुर्ज मनशा सां न हूंदो आहे। दिलि में जेका अंदर जी मनशा आहे उन सां रज़ा ऐं नारज़ा जो तालुक न हूंदो आहे। त ईअं ई मालूम थियो त मशीयत ॿी शइ आहे, मनशा ॿी शइ आहे ऐं ऑर्डर्स ॿी शइ आहे। अल्लाह ताला फरमा नमाज़ पढ़ो, रोज़ा रखो, हज कयो, इहे उनजा ऑर्डर्स। इन ते उहो राज़ी तरह तो हुकुम थो करे न, इहा उनजी चाहत आहे न। हाणे को माण्हू नथो पढ़े रोज़ो त इन में बि मनशा इहा अथसि त इहो न पढ़े। इन ते मुज़िल जो परतो विधो अथसि त इहो गुमराह थी करे जहन्नम जो बल पढ़जे, ऐं हुन ते हादी हुजण जो परतो पइजी वियो आहे। उनजी मनशा में इहा ॻाल्हि अथसि त हे वञे हेॾे जन्नत वञे।
त मसलो इहो एॾो बारीक आहे त मनशा ऐं रज़ा जुदा जुदा आहिनि या हिकु शइ आहे। मां तव्हांखे ॾेखारियो त मनशा ॿी शइ आहे ऐं आटस ऐं रज़ा जेका आहे उहा ॿी शइ आहे। त अलाह ज़ुल्म ते राज़ी क़तअन नाहे, इहा ॻाल्हि सम्झी छॾियो। न उहो आजिज़ आहे ज़ालिम खे सज़ा ॾियण खां, न उहो ज़ुल्म ते राज़ी आहे, न वरी उनखे निसियान या विसारो या गफ़लत तारी थींदी हुजे। ईअं बि कोन्हे। जॾहिं इहे टे शयूं न आहिनि त पोइ अलाह ज़ुल्म खे ढील छो ॾिनी आहे? ज़ालिम छो थो हले पियो दुनिया में? अलाह ताला थो फरमाए इन ज़ालिम खे वधीक कंहिं वॾी जाइ ते पहुचाइण जे लाइ, वॾी सज़ा जो मुस्तहिक बनाइण जे लाइ मां दिलि ॾींदो आहियां। ऐं नबी तूं घबरा न त मुंहिंजी बेफ़रमानी करण जे बावजूद हे छो दंदनाईंदा वेठा आहिनि? अलाह रसूल जी पामाली उनजे अहकामात जी करे बि रहिया आहिनि, पोइ बि इन्हनि खे बंगला, जायूं, मोटर्स, कारूं, आरामदेह शयूं इहे सारियूं मुयसर ईअं छो? उनजो जवाबु ॾिनो पियो वञे वला तहसबन्न अल्लाह गाफिलन अम्मा यअमलु ज़ालिमून। अल्लाह के तूं ऐं सामी ऐं मुखातब जंहिंसां ख़िताब थियो, ख़िताब सॼी दुनिया सां आहे अलाह। ऐं मुखातब तूं अल्लाह खे गाफ़िल न सम्झे उन ॻाल्हियुनि खां जेके ज़ालिम कम कनि था पिया, उन्हनि जे कमनि खां अल्लाह खे गाफ़िल न सम्झ। पर सुवाल थिए थो त पहिरियों मुखातब त हुज़ूर जन आहे, हुज़ूर जन त अल्लाह खे गाफ़िल कीअं थो सम्झी सघे? उनखे थोरो चयो रब साहिब चए थो पियो त दरअसल मुखातब त पहिरियों हुज़ूर जन आहे, पर उन्हनि ॿिनि खे थो सम्झायो वञे, इल्मु थो ॾिनो वञे त अल्लाह गाफ़िल न आहे। या इहो जवाबु आहे? या फरमायो त मतां गाफ़िलनि वारो मामिलो हिननि सां थी रहियो आहे? फरमायो ईअं बि न आहे। इन जे करे तूं इहा ॻाल्हि न सम्झ त असां को गाफ़िलनि वारो हिननि सां मामिलो करे रहिया आहियूं, बल्कि इन्हनि खे जेका ढिल ॾिनी आहे असां इन्नमा युअख़िरुहुम लियौमिन तशख़सु फ़ीहिल अबसार। बसि असां पोइ ते कयो आहे हिननि जे मामले खे उन ॾींहं ताईं जंहिं ॾींहुं अखियूं टिड़ी वेंदियूं। तशख़स जी माना आहे टिड़ी वञनि, अखियूं फुटारजी वञनि। जंहिं ॾींहुं हिननि जूं अखियूं फुटारजी वेंदियूं उन ॾींहं ताईं थोरी असां हिननि खे मोहलत ॾिनी आहे ताकि ही बुराईअ में तमामु वधी अचनि। मच्छीअ जी डोर खे थोरो ढिल ॾियो त चङी तरह उहा फासे, इन जे अंदरि वञे। आवाज़ थोरी ढिल ॾिबी आहे त भली चङी तरह घुरे पोइ हेॾा छिकी ॾियोसि। जेकॾहिं ईअं वात में थोरी हुई त मथां कुंडी निकिरी अचे फासे न। इन जे करे उनखे कुझु मोहलत ॾिनी वई, पर दरअसल इहा मोहलत उनजी पकड़ जो बाहिस हुई। त मतिलबु अल्लाह ताला इहो थो सम्झाए त ज़ालिम खे जेको कुझु असां मेवा ॾियूं था, खाधा ॾियूं था, लज़ाइज़ ॾियूं था, इहे दरअसल उनजे पकड़ जो बंदोबस्तु थी रहियो आहे। दुनिया में ज़ालिम खे बि माल पाणी मिले थो, नेकोकार खे बि माल पाणी लज़ाइज़ मिले था, पर फ़र्क़ु आहे। उन ॿिनि पिंजरनि वांगुरु हिकिड़ो पिंजरो आहे कुएं फासाइण वारो, उनमें बि ज़ैतून खे टंगबो आहे। ॿियो पिंजरो आहे तितर धारण वारो, उते बि मेवा उनखे खाराइबा आहिनि, पर तितर खे मेवा खाराइबा आहिनि इन लाइ त हू मज़बूत ऐं मतारो थी वञे। मालिक बि उनखां ख़ुशि आहे। ऐं हुन में जेको ज़ैतून रखिजे थो पियो ताकि हमारा चङी तरह फासे त पोइ ख़बर ॾेई छॾियूं त छा थी रहियो आहे। इहो फ़र्क़ु आहे। त अल्लाह ताला थो फरमाए मां ज़ालिमनि खे जेको ढिल ॾिनी तमामु इन लाइ आहे जंहिं ॾींहुं अखियूं पथराइजी वेंदियूं। तशख़सु फ़ीहिल अबसार, इहो यादि आहे मौत जे वक़्त में इंसान जूं अखियूं पथराइजी वेंदियूं, फुटारजी वेंदियूं अज़ाब जा मुशाहिदा करे। अखियूं इंसान जूं बंदि करण जे लाइ हुनखे वस ऐं कुवत बि न पहुचंदी आहे। तव्हां ॾिसंदा त ॿिया माण्हू अची बाद में बंदि कंदा आहिनि,
हकायत खुली वेंदा पर फोटाइण बि ॿिनि क़िस्मनि जो आहे हिकिड़नि अल्लाह वारनि जूं बि अखियूं खुली वेंदियूं आहिनि पर उहे इबरत ऐं हैरत में कॾहिं इंसान इबरत में बि हीअं तकींदो आहे न त जेका शइ जेका ग़ैब जी ॻाल्हि हुई उहा हाणे मुशाहिदे में अचणु शुरू थी वई जेके वाइदा अल्लाह जे नबी कया हुआ उहे ॾिसणु हुन शुरू कया साले माण्हू अॼु उहो वाइदा ॾिसे थो त उहे शयूं आहिनि जेके ॿुधंदो हुउसि ऐं हुन जूं बि अखियूं फोटाए ॾियूं पर इन अंदाज़ में न अज़ाब जूं कैफ़ियतूं ॾिसी करे त ही बंगला जेके तूं ठाहिया हे जेतिरो बि तूं ज़ुल्म कयो हे जेतिरी तूं ज़्यादती कई इहा सारी हिन ज़ुल्म जी ज़्यादती तोखे हाणे नज़र थी अचे त छा कयो अॼु तोखे मालूम न पई थिए त छा थी रहियो आहे मुहतीन मुकनी रूसिहिम या त मौत जे वक़्त में आहे या उन ॾींहुं जंहिं ॾींहुं क़यामत क़ाइम कबी उन ॾींहुं सख़्त अज़ाब करण जे लाइ इन्हनि खे दुनिया में थोरी ढील ॾिनी वई ऐं दुनिया जो ज़मानो तमामु थोरो आहे अगरि 60 साल जी उमिरि हुन में 15 साल विया बाक़ी बचा 45 साल 45 सालनि में अधो अधु रातियूं बाक़ी बचा 22.5 साल 22.5 सालनि जो ऐश आहे ईअं हली वेंदो ॼण ख्वाब उॾरी वियो दुनिया आहे ई इन हवा को उन अल्लाह वारे चयो सोणे अंदाज में सम्झायो त दुनिया जी कैफ़ियत छा आहे जल्दी तयारी करे वठ आवाज़ अचनि था होॾां कूच जा तूं गफ़लत जी निंड में सुतो पियो आहे हुन चयो त दुनिया का अहलामिन जीअं गुसल ॾिसण वारो ख्वाब में ॾिसे थो त मां लज़ीज़ शइ सां मुलाक़ात कई आहे पर जॾहिं जाग थींदी त चवंदो आहे हाणे तड़ करण जी मुसीबत सर्दी में अची पई तकलीफ़ महसूस थींदी आहे न हालांकि लज़त महसूस कंदो आहे या हुन जीअं चयो ज़ालिम बि ईअं लज़त थो महसूस करे बंगले में ज़ालिम बि कार में ईअं लज़त थो महसूस करे पर फरमा ईअं इहो मामिलो आहे जीअं ख़ारिश में लज़त ईंदी आहे खणण वारे खे ख़ारिश में लज़त ईंदी वेंदो खणी त नेठ रत निकिरी पवंदसि फरमा ईअं इन जी कैफ़ियत थिए थी पई मुहतीन मुकनी रूसिहिम ला यर्तद्दु इलैहिम तरफुहुम उहे अज़ाब ज़ाहिर थी पवंदा मुहतीन माना दौड़ंदो ईंदो क़यामत जो मंज़र आहे हमरा दौड़ंदो ईंदो या रूह उन जो दौड़ंदो ईंदो या क़यामत जो मंज़र आहे त ही दौड़ंदो ईंदो मुहतीन उन ठके ते पा जेको परे खां भॼंदो पियो अचे पर मां उठनि वांगुरु मथे मुंहं कयूं दौड़ंदो ईंदो मुकनी रूसिहिम मुंहुं ऐं सिर हिन जो मथे हूंदो मुकनी जी किनात खां वतल आहे किनात सम्झो था माण्हू चवंदा किनात कर बाबा चवंदा न माना बचत कर किनात जी असली माना आहे कनाब माना सुवाल खां मुंहुं मथे करण खे किनात चइबो आहे ॿिए खां सुवाल तूं पाण वटि बचाए रखंदे त ॿिए खां सुवाल करण का तुंहिंजो मुंहुं मथे हूंदो न तूं कंहिंखां पुछंदे न त किनात जी माना इहा आहे त मुंहुं मथे करण सुवाल खां त हिते आहे मुकनी माना हिननि जो मुंहुं बि मथे हूंदो रूसिहिम सिर हिननि जा मथे हूंदा ला यर्तद्दु इलैहिम तरफुहुम ऐं अखियूं उन्हनि जो पोइ ते मोटाए हीअं हेठि करे न सघंदा व अफ़इदतुहुम हवा ऐं दिलियूं हिननि जूं हवा बणिजी चुकियूं हूंदियूं ख़ाली हवा जी माना आहे खला त दिल में परेशानी ऐं अखियूं फुटारजी वेंदियूं इहा कैफ़ियत हूंदी जो सिर मथे हूंदो क़यामत जे माशर जे मैदान में पियो दौड़ंदो घुमी न सघंदो पर क़ुर थो फरमाए ॿी जाइ ते सूरत अज जी मुंड में इन ज़लज़लत الساعة شيء عظيم يوم ترونها تذهل كل مرضعة عما أرضعت وكل ذات حمل حملها وترى الناس سكارى وما هم بسكارى ولكن عذاب الله لشديد
फरमा माण्हुनि खे ॾिसंदे त जीअं नशाई थेड़ा खाईंदा आहिनि ऐं नशाइनि वांगुरु थेड़ा खाईंदा पिया माशर जे मैदान में दौड़ंदा ईंदा। फरमाऊं पर उन्हनि खे नशो न हूंदो। अल्लाह जो सख़्तु अज़ाब ॾिसी करे दिलनि ते दहशत अची वई हूंदी, अखियूं फोटारजी वई हूंदी। हुज़ूर जन फरमा सभु माण्हू उघाड़ा उथंदा। पहिरियों पोशाक जेका आहे उहा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे पाराई वेंदी। बाक़ी हाणे पहिरियों उनखे छो पाराई वेंदी? उलमा लिखंदा इन करे जो उन जा कपिड़ा बाहि में जॾहिं वेंदो हो न त कपिड़ा लाथा हुअसि। अल्लाह जी ख़ातिर उन जा पहिरियों कपिड़ा दुनिया में लथा हा। इनजे करे अल्लाह ताला पहिरियों उनखे सभिनी खां अॻु में उनखे ठकाईंदो। मुंहुं मथे हूंदा। बीबी आशा जी खां फरमायो साईं असां पोइ उघाड़ियूं औरतूं कीअं? फरमाऊं त ॾींहुं ओघड़ जे तरफ़ त तवजो ई न हूंदो, माण्हुनि जूं अखियूं फोटारियल हूंदियूं, मथे पिया तकींदा, वहशत जो समा हूंदो, दिलियूं भरियल हूंदियूं दहशत खां, अजीब कैफ़ियत तारी हूंदी। وَأَنذِرِ النَّاسَ يَوْمَ يَأْتِيهِمُ الْعَذَابُ ॾिजा माण्हुनि खे जॾहिं ईंदो उन्हनि वटि अज़ाब। हुज़ूर खे थो चवे इन क़यामत जे मंज़र खां माण्हुनि खे ॾिजा। فَيَقُولُ الَّذِينَ ظَلَمُوا رَبَّنَا أَخِّرْنَا إِلَىٰ أَجَلٍ قَرِيبٍ पोइ चवंदा जन शख़्सन ज़ुल्म कयो। पोइ ज़ुल्म जा ॿ क़िस्म आहिनि, ज़ुल्म फिल इल्म या ज़ुल्म फिल हुक्म। इल्म में ज़ुल्म जी माना आहे अल्लाह सां शिरक कयो, छो त इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम। क़ुरान तो फरमाए त शिरक वॾे में वॾो ज़ुल्म आहे। या शिरक फिल या ज़ुल्म फिल हुक्म माना आर्डर में ज़ुल्म करणु, मिस्कीन जी का दाद फरियाद उन ते न रसियो, कुवत जे बावजूदि उन जी हिमायत ऐं मदद न कयईं। फरमायो ये ज़ालिम भॼंदा ईंदा, इल्मी ज़ालिम बि हुक्मी ज़ालिम बि। चवंदा रब्बना अख़िरना इला अजलिन करीब, असांखे मोहलत ॾे थोरे वक़्त जे लाइ, थोरो मोटा असांखे वापसि कर, असां साॻा चङा अमल कंदासीं। नुजिब दावतक मानी जो मक़सद भी समझाए थो पियो त मानी छाजे लाइ खाइजे। फरमा मेवा त खाराइनि ताजो इहे शुक्रगुज़ार थी पवनि, माना फर्मा बरदार थी पवनि। मानी इन लाइ खाइनि त रब जी बेफ़रमानी हिननि खां न थिए, बल्कि फर्मा बरदारीअ जूं कैफ़ियतूं ॻाल्हि। इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। ऐं इहा त आहे एतिरे ताईं आयत जो तर्जुमो। इन में लफ़्ज़ आहे हिकिड़ो अस्कंत। अस्कन सुकून खां वरितल आहे। सुकून माना सिकीन, सिकीन कातीअ खे चइबो आहे। सिकीन कातीअ खे बि इनजे करे चइबो आहे जो जंहिं जानवर खे ज़िबे कबो आहे उहो तड़पी करे इन कातीअ सां सुकून वठंदो आहे। अगरि बीमार हुजे त काती फेरायो त सुकून साकिन थी वेंदो न। त फरमायो इन मां अहिड़ी जाइ ते अची रहियो आहे जिथे सुकून वठनि मुंहिंजा ॿारड़ा। चइबो त जाइ कंहिं जाइ ते वञी रहनि दुनिया में, कंहिं जाइ खे पंहिंजो करार गाह बणाइण, इहो बुरो न आहे। हज़रत चवनि था ईसा अलैहिस्सलाम दुनिया खे करार गाह न कंदा, घर न ठाहे, अब बिस्तरो बि न खयईं। ईसा अलैहिस्सलाम फरमा माली वली दुनिया, मुंहिंजो ऐं दुनिया सां कहिड़ो ताल्लुक आहे। फरमाओ विहाणो खयईं त ॾिठई हमरा धनार पाह ॾिनियूं पियो आहे सुतो। चई त विहाणो मां बि दुनिया खई आहे, एॾी वॾी दुनिया छा कंदो, सचई खणी विहाणो बाबा तव्हांखे वठो विहाणो। बाण हेठों रखी बि सुम्ही सघिजे थो, पथर हेठां रखी बि सुम्ही सघिजे, प्यालो हुजे साण। ॾिठई त धनार बुक में पाणी थो पीए, चई एॾी दुनिया मां खई वरितो आहे, हे प्यालो, इहो प्यालो ई खणी उछलई। दुनिया असांजो कहिड़ो राब्तो आहे। दुनिया खां त ॼाण मां उथण वारो आहियां, बसि थोरे ज़माने खां पोइ हलिया वेंदासीं। दुनिया सां असांजो कहिड़ो राब्तो आहे, हे हो ॾिसो। पर इन जी माना इहा कोन्हे त सभिनी नबियनि जाइ न ठाही या मर्कज़ ठाहिण, जाइ ठाहिण ज़रूरी आहे। इन जे करे अस्कन तो मुंहिंजा ख़ुदि इशारो थिए थो पियो
तो पंहिंजे पचरनि खे जाइ ठाहे काथे रहाइजे, पर रहाइण में तसवुर सारो उन्हनि जे दीन खे महफ़ूज़ रखण जो हुजे। ॾिसो न कोई त दीन जी ॻाल्हि थो करे। ज़ुर्रियती बिवादिन गैर ज़ी ज़रइन, मां पंहिंजे बचड़नि खे गैर ज़ी ज़रइन, इन मां इशारो मिले थो त तकलीफ़ करे कंहिं जाइ ते सुठीअ ते पहुचण, जिते दीन जी भलायूं हुजनि, फरमाओ एतिरी तकलीफ़ रस्ते जी बर्दाश्त करण, ज़ी ज़र वादीअ जी कैफ़ियत खे बर्दाश्त करण। वादीअ में खाधो पीतो न हुजे, बाक़ी हिकिड़नि लिखियो आहे त शायदि फ़क़ीर सूफ़िया बि खे रद्द कयो आहे त न, उनखे त अलाह जो ऑर्डर थियो त हिते रहा वञे। असां तव्हांखे ऑर्डर कोन्हे पंहिंजे बचनि खे झंग में सटे करे पाण हुते घुमंदा, त बसि असां ज़िक्र था कयूं, अलाह ॾींदो पियो, इहो न आहे। हिते त हुकुम थियो इंद बैतिकल मुहर्रम, साईं जेको मुहर्रम तुंहिंजो घर आहे। मुहर्रम जी माना छा आहे? हराम जी असली माना आहे मनु, ममनू, मनो। समझे? हर्रमना अलैहिल मराज़ी, अल्लाह ताला फरमायो असां मूसा अलैहिस्सलाम ते सारियूं खीर पियारण वारियूं हराम कयोसीं, माना ममनू करार ॾिनियोसीं, नतीजे मना कयोसीं। त हराम जी माना आहे मनो, मुहर्रम जी माना आहे त ही शइ ममनू आहे, माना जंहिंजे हुदूद में बुराई करण ममनू आहे, इनखे चइबो आहे वादी मुहर्रम। हा बैत मुहर्रम, बैतिकल मुहर्रम, जंहिं बैत जी निस्बत तोॾां आहे, माना बैतुल्लाह चइजे उनखे, अलाह जो घर बा, बैतिक माना तो जो घर। ऐं रब मां अहिड़ी वादीअ में जेका गैर ज़ीज़र आहे, उन वादीअ में तो जे घर जे भिक में विहारिया अथमि ॿारड़ा, चइबो त घर अॻु मौजूदु हुयो या हिन ठाहियो पौधो आहे घुरे। रब्बना लियुकीमुस्सलात, ऐं रब तव्हांजो इहे निमाज़ क़ाइम कनि। हवा घर मस्जिद जे पाड़े में वठिजे, तव्हांजो बच्चा निमाज़ी थी पवनि, या मस्जिद खणी पासे में रखिजे, ठाराइजे खणी मस्जिद, त बचड़ा निमाज़ी थी पवनि। समझे? माना इहो असली मक़सदु इहो आहे त तव्हांजो ही निमाज़ क़ाइम कनि, इन जे करे इन जाइ ते छॾियो अथमि जो ही निमाज़ सां इन घर खे आबाद कनि। निमाज़ी जे मस्जिद में न आहिनि त उनजी आबादी कहिड़ी आहे? चलो वेठा मौलूद आहे, इहे चऊं वेठा क़ुर हदीस जे का सबक ई न हुजे, हजे न इल्म हुजे, न निमाज़ हुजे, न इबादत हुजे, न ज़िक्रुल्लाह हुजे, त आबादी न आहे। तंहिंजे करे फरमायो बैतुल्लाह बि ठाहिनि सही, बचड़ा बि हिते छॾिया अथमि जे इहे आबाद पिया कनि, इन सां निमाज़ पिया पढ़नि इन में। ऐं निमाज़ वॾो अहम फरीज़ो, इन जे करे ज़िक्र इहो थो करे। चवनि था त सॼी दुनिया निमाज़ पढ़ंदी आहे। मिन शैइन इल्ला कुल्लुन कद अलिम सलातहु व तस्बीहहु, फरमाओ जेतिरियूं बि शयूं आहिनि समूरे ई पंहिंजी निमाज़ ऐं तस्बीह में मशगूल आहिनि। सारियूं शयूं निमाज़ पढ़नि थियूं। वण क़याम जी निमाज़ में, जबल अतहियाते में ॼण वेठा आहिनि इन निमाज़ में, ऐं ही जेके पखी आहिनि ॼण हुबूत ऐं सुऊद वारी निमाज़, हेठि ऐं मथे वञण वारी निमाज़, सिज ऐं चंड उहा पंहिंजे रफ़्तार वारी निमाज़, त साॻी रकात पढ़ी वरी साॻे अंदाज़ मोटी अचिणो आहे, साॻी रकात पढ़ी। हाणे इहा उन्हनि जी निमाज़ जो हिकु हिकु रुकुन ॾिनो वियो, तव्हां पर रकातूं पढ़ो, ॼण सारे काइनात जी निमाज़ तव्हां अदा कई। मोहम्मद करीम अरबी एॾी कामिल निमाज़ अता फरमा, उहा एॾी वॾी निमाज़, जंहिंमें सारी दुनिया जी निमाज़ूं अची वयूं। बसि फ़रिश्ता बि के क़याम में हिन त क़याम में, के रुकू में हिन त रुकूअ में, के सजदे में हिन त सजदे में। हाज़ई ॿियो उन्हनि खे अमल न ईंदो आहे। बसि तव्हां बरकातूं पढ़ियो त सारनि फ़रिश्तनि जूं बि निमाज़ूं अदा कयूं। ऐं फरमाओ निमाज़ त एॾो अहम फरीज़ो आहे जंहिंमें सारियूं इबादतूं अची थियूं वञनि। ज़िक्र बि निमाज़ में, तस्बीह बि निमाज़ में, तहलील बि निमाज़ में, हाज़ई तहमीद बि निमाज़ में, सारियूं शयूं, तहियातो बि निमाज़ में, दरूद बि निमाज़, ज़िक्र जेतिरा बि क़िस्म सब निमाज़ में। हाज़ई के हज बि निमाज़ में, रोज़ो बि निमाज़ में, निमाज़ में सारी शयूं पियूं। वाह निमाज़ में निमाज़ी जॾहिं बीहे थो पियो तॾहिं खाए पीए नथो, बल्कि रोज़ो बि अहिड़ो जो ॻाल्हाए बि नथो। ईअं न साईं, रोज़ो अहिड़ो थी पियो झटि त रोज़ो थो ॾियनि बसि।
खाइण पीअण खां कंदा दरवाजे रोज़ दीन में अॼु हज बि इन में आहे जो माण्हू हज जी माना आहे इरादो करे बैतुल्लाह ॾे वञनि हे बि ॼण मोह बैतुल्लाह ॾे करे इरादो थो करे त जेकर बैत मां जे साम्हूं हुजे त हुनखे सजदो कनि अॼु त इहा बि शइ हिन में जे ज़कात ऐं ख़ैरात बि इन में मस्जिद जो ठाहींदो अॼु वुज़ू ऐं टांके जो बणाईंदो हुन में कुझु पैसा त लॻाईंदो न निमाज़ी त फरमायो ख़ैरात बि इन में सारियूं इबादतूं जेतिरियूं बि आहिनि सारियूं इन निमाज़ जे अंदरि आहिनि ॼण त निमाज़ सारे दीन जे लाइ अहम सुतून आहे जेको निमाज़ नथो पढ़े फ़क़त हदमत दीन कुल हुज़ूर जन फरमायो ॼण सारो दीन ड्राहे ईअं फिटी करे छॾियो पर निमाज़ वॾी शइ अथई पंहिंजे बच्चनि खे ज़ोर ॾेई निमाज़ पढ़ायो त फरमायो फजल अफ़ीदतम मिनन नास तहवी इलैहिम साईं निमाज़ हे पढ़नि तूं माण्हुनि जे दिलनि खे अहिड़े नमूने सां केर जो उहे माण्हू हेॾे भॼंदा अचनि ॿ शयूं थींदियूं उहे माण्हू हेॾे छा लाइ ईंदा हिकु त इबादत करण ईंदा उहे समूरई असांजे तरीक़े सां इबादत कंदा त इहो सारो सवाब बि असांखे मिलंदो दीन जो फ़ाइदो बि घुरिया ईंदी ऐं ॿिए नंबर में माण्हू दुनिया जे कुंड कुड़छ खां ईंदा त पाण सां सामान विकिरो विकिरो सामान हेसि बि खयो ईंदा त वरी दुनिया बि मुंहिंजे बचड़नि खे ठही पवंदी हाणे फजल अफ़ीदतम मिनन नास तहवी इलैहिम वरज़ुक़हुम मिनस समरात ऐं फरमाननि खे रिज़्क़ ॾे मेवात जो समरात हर शइ खे चइबो आहे समरो माना मेवो कणक जे ॿूटे जो मेवो कणक जो दाणो आहे सम्झो था न सारनि जे ॿूटे जो मेवो सार या चांवरनि जो दाणो आहे त फरमायो इहे सारा समरात दुनिया जा पर हिते अजीब अंदाज़ में थो चवे मथे बि हेठि बि मथे जे ऐं अल्लाह मां रहायो पंहिंजे बचनि कुझु बचनि खे हिते आहे सभिनी बचनि खे न बल्कि मिन ज़ुरियती मिन जी माना तबीज़ी आहे त माना कुझु ॿार हिते रहाया था ऐं वरी चए थो फजल अफ़ईदतम मिनन नास ऐं अल्लाह कुझु माण्हुनि जूं दिलियूं हेॾे अचे मिन जी माना कुझु आहे माना कुझु माण्हुनि जूं दिलियूं हेॾे किरनि सभु माण्हुनि जूं न चए छो जे जेकॾहिं चवे हा न सभु माण्हुनि जूं दिलियूं त मके में जाइ न हुजा माण्हू माहू थी वञनि लता या वरी जेकॾहिं चवे हा न सभिनी माण्हुनि जूं दिलियूं हेॾे अचनि त पोइ यहूदी ऐं नसारे खे बि इजाज़त मिली वञे बैतुल्लाह में अचण जी हिन जो न मिन ज़ुरियती माना कुझु माण्हुनि जूं दिलियूं हेॾे अचनि या में मुस्लमान ऐं मोमिन ऐं मुवाहिदनि जूं दिलियूं हेॾे लटकाए अरे अल्लाह जे क़ुर में ॾाढी मज़ा तहवी इलैहिम वरज़ुक़हुम मिनस समरात ऐं अल्लाह कुझु मेवा हिननि ॾे मोकिले ॾे सारा मेवा न सारा मेवा त किना थी वञनि माना एतिरा जेके न ज़रूरत न हुजे मिनस समरात लअल्लहुम यशकुरून तव्हांजो मेवा खाई करे हे शुक्रगुज़ार थियनि शुक्रगुज़ार जी माना इहा आहे त अल्लाह जूं नेमतूं अल्लाह जी बेफ़रमानी में इस्तेमालु न कनि अॼु चइबो त नेमतनि जो मक़सदु असली आहे ऐं हे अल्लाह जो नबी रिज़्क़ खे ज़रियो सम्झे थो पियो ताक़त ऐं ताबेदारीअ जो त रिज़्क़ खाई इंसान ताक़त वठी करे नमाज़ पढ़ी अची अल्लाह जो शुक्र अदा करे दुआ कयो अल्लाह ताला शुक्र जी तौफ़ीक़ अता फरमाए वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि अत्तय्यिबीन अत्ताहिरीन अम्मा बाद फक़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरानिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ربنا إنك تعلم ما نخفي وما نعلن وما يخفى على الله من شيء في الأرض ولا في السماء الحمد لله الذي وهب لي على الكبر إسماعيل وإسحاق إن ربي لسميع الدعاء رب اجعلني مقيم الصلاة ومن ذريتي ربنا وتقبل دعاء ربنا اغفر لي ولوالدي وللمؤمنين يوم يقوم الحساب
इब्राहिम अलैहिस्सलाम जो तज़किरो तो हलियो उन जी दुआऊं जॾहिं बैतुल्लाह खारी करे ॿाहिरि निकितो तॾहिं हिन जे ज़हन में इहा ॻाल्हि आई मां जो कुझु अलाह साईं खां घुरी रहियो आहे उहो त मुंहिंजे अंदर ॿाहिरि जो वाक़िफ़ आहे उनजे अॻियां मुंहिंजो कोई हाल मख़्शी न आहे। ग़ैब अलाह जे अॻियां कोई कोन्हे। जेको चवंदा आहियूं त अलाह ई ग़ैब दान आहे इन जी माना इहा आहे त असांजे लिहाज़ सां जेका शइ ग़ैब आहे उन खे ॼाणण वारो अलाह आहे। जेको असांजे लिहाज़ सां ग़ैब आहे अलाह जे अॻियां त कोई ग़ैब माना कुझु कोई कोन्हे। अलाह जे अॻियां कुझु का शइ हुजे ईअं न आहे। असांजे लाइ के शयूं ज़ाहिर आहिनि के कुझु आहिनि। अलाह जे अॻियां का बि शइ कुझु कोन्हे। हिनजे करे ग़ैब दान अलाह आहे जी माना इहा आहे त अलाह जेके शयूं असां खां लिकल आहिनि उनखे बि ॼाणे थो। असां खां जेके लिकल आहिनि उन खां ॼाणे ऐं जो जेतिरो बि इल्मु थियण वारो आहे थींदो जो जा शइ ज़ाहिर थी आहे ज़ाहिर न थी आहे मा कान मा यकून जो कुझु थियो या जो कुझु थींदो उन जी इल्मु सारो अलाह जी ज़ात खे आहे। ऐं अलाह जी ज़ात लामहदूद इल्म जी मालिक आहे। हद नथी लॻाए सघे त हेतिरे ते ॼाणे थो पोइ परते नथो ॼाणे ईअं त आहे ई कोन। अलाह जी ज़ात लामहदूद मालूमात रखे जंहिंखे असां का हद लॻायूं ईअं नथो थी सघे त हेतिरे ते अलाह जो इल्मु आहे हिन खां परते अलाह जो इल्मु न आहे ईअं जेकॾहिं चऊं त इहो बि दर हक़ीक़त अलाह खे नौज़ बिल्लाह जाहिल चवण जो मुतरादिफ़ आहे। अलाह जेल खां पाक आहे। इन जे करे अलाह जो इल्मु जुज़े जुज़े खे ज़रे ज़रे खे चङी तरह हू ॾिसे पिसे थो। जो कुझु थियणो आहे थींदो जो कुझु थी चुको आहे सभु अलाह जे इल्म में मौजूदु आहे। अलबत्ता नबीअनि जी ज़ात बुज़ुर्ग हस्तियूं उन्हनि जी हस्ती महदूद आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं मदीने में आहिनि त मके में जेकॾहिं मके में आहिनि त मदीने में न आहिनि। जेकॾहिं धरतीअ ते आहिनि त फर्श ते अर्श ते जो अर्श ते आहिनि त हेठि फर्श ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर में आहिनि त ॿाहिरि जो ॿाहिरि आहिनि त घर में हस्ती महदूद आहे। त जेका हस्ती महदूद आहे उनखे इल्मु बि महदूद आहे। महदूद जे अंदरि लामहदूद न ईंदो। जंहिं शइ खे हदूं लॻल आहिनि मां जो वेठो आहियां त मूंखे हद लॻल आहे न मां हिते आहियां हेॾे यकीन न आहियां हिते आहियां हेॾे अॻिते न आहियां हिते आहियां हेॾे खॿे न आहियां हिते आहियां पुठ ते न आहियां हिते आहियां मथे न आहियां मां हिते आहियां हेठि त इहे हदूं लॻल आहिनि असांखे 6 तरफ़नि खां। त असांजी ज़ात आहे महदूद। महदूद ज़ात जे अंदरि लामहदूद इल्म अचे कोड़े में सॼो दरिया पवंदो मुमकिन ई कोन्हे। त इहो तस्वुर जेको आहे जहालत आहे। हा इहा त सची ॻाल्हि आहे। हुज़ूर खे ग़ैब जो इल्मु हुयो पर इतलाउ अलल ग़ैब जे अंदाज़ सां इहा ॻाल्हि बि सची आहे त सभिनी नबियनि खां हुज़ूर खे इल्मु घणो हो। इल्म जे करे शरफ़ मिलंदो आहे। इन जे करे हुज़ूर फरमा ऊती तो इल्मुल अव्वलीन वल आख़िरीन मूंखे पहिरें न पोइ सभिनी जो इल्मु ॾिनो वियो जेको ज़रूरी इल्मु हो। हा ॾिसो न
जेकॾहिं इहा माना नथा कयूं अलम कमालम तालम ऐं बि तोखे कुझु सेखारियो वियो उहो जेको तूं अॻे न पियो ॼाणे क़ुर में आहे अलम कमालम तालम ऐं बि तोखे सेखारियो वियो उहो कुझु जेको तूं न पियो ॼाणे इन जी माना त अॻ में हुज़ूर खे उहो इल्मु न हो पोइ उनखे सेखारियो वियो ऐं पोइ बि सारो कुझु सेखारियो मुमकिन ई कोन्हे हा जेका बि शइ जी ज़रूरत आहे इहो ई मसइलो आहे साॻियो ई हूबहू ॿी जाइ ते उहिल लकुम मा फिल बहरी क़ुर पाक जे अंदरि आहे त तव्हांजे लाइ हलाल आहे जो कुझु दरिया में आहे जो कुझु दरिया में इमाम शाफ़ी चए थो त पोइ कुमियूं बि जाइज़ थियणु खपनि जो कुझु दरिया में आहे त दरिया में कुमियूं बि ॾेॾर बि त सभु क़ुर थो चवे त उहिल लकुम मा फिल बहर जो कुझु दरिया में आहे उहो सभु कुझु तव्हांजे लाइ हलाल आहे त इन जी माना इहा थी पई त जो कुझु जेकॾहिं आहे त पोइ जो कुझु में कुमियूं ॾेॾर कछूं ॿिया पाधई मांगर मछ वाॻू इहे सारियूं शयूं हलाल थी पयूं असांजो इमाम साहिब चए थो न मां हिते आहे त जो कुझु खाइण जी शइ आहे उहा तव्हांजे लाइ अवतार समझो जो कुझु खाइण जी शइ आहे उहा तव्हांजे लाइ हलाल आहे ईअं जीअं मां चवां कमरे में मानी बि रखी कमरे में कपिड़ा बि रखिया कमरे में जूता बि रखिया कमरे में ॿियूं शयूं बि रखियूं मां पंहिंजे दोस्त खे चयो था जो कुझु कमरे में पियो आहे तूं वञी खा तोखे जाइज़ आहे इन जी माना छा उहो जूता वञी खाए असां कपिड़ा वञी खाए माना जो कुझु जी माना आहे त जेका शइ खाइण जे मुनाज़ तोखे खाइण में अचे उहा तूं त असां चवंदा आहियूं त दरिया में जो कुझु खाइण जो आहे उहा आहे मच्छी इन जे करे मच्छियूं सभु हलाल असांजे इमाम त ईअं ई मालम तालम में मां जेका आहे इन जी माना आहे जो कुझु ऐं बि तोखे ज़रूरत में आहे उहो सभु कुझु असां तोखे सेखारियो न बि इल्म खे जो कुझु ज़रूरत पे आहे बाक़ी ईअं न आहे जो हर शइ सेखारी वई इन मज़ा हर शइ नथी सघंदी हर शइ मुमकिन ई कोन्हे महदूद ज़ात जे अंदरि लामहदूद शइ न ईंदी ज़रूर महदूद ईंदी इहो ई सबबु आहे जो सारे क़ुर में तव्हांखे इहा ॻाल्हि न मिले आदम अलैहिस्सलाम ते नज़र कयो अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खे चयो ला तक़रबा हाज़िहि शजरा ऐं आदम हिन वण जे वेझो न अचजांइ हिन वण जे वेझो हाणे आदम अलैहिस्सलाम उन वण जे वेझो वञे थो हुनखे इस्तेमालु करे थो उहा आहे शैतानीअ जे करे इन जी माना त उहो अल्लाह जी ॻाल्हि ज़हन खां भुली वई न चइबो त आदम अलैहिस्सलाम खे सारी शयुनि जी मालूमात न हुई का मालूमात रहे पई का मालूमात नूह अलैहिस्सलाम आहे नूह अलैहिस्सलाम पुट जे लाइ दुआ थो घुरे अल्लाह तूं मूंसां वाइदो कयो हो त तुंहिंजे अहल खे बचाईंदुसि हे किनान मुंहिंजो पुटु आहे इनखे ईमान जी दौलत ॾे इहो बची पए अल्लाह ताला फरमाए इन्नहु लैस मिन अहलिका ऐं नबी इहो तुंहिंजे अहल खानदान जो माण्हू ई न आहे इन्नहु अमलुन गैर सालिह इहो त अमल आहे सालिह ई न हिन वटि सालिह अमल आहे कोन हाल तुंहिंजो उहो आहे जेको सालिह अमल आहे जीअं हुज़ूर जन पाण फरमायो कुल तक़ी व नक़ीयुन फहुव आली हर परहेज़गार मुंहिंजो आहे मुंहिंजो हिसो आहे जेको मुंहिंजो परहेज़गार आहे मुंहिंजी फर्मा बरदारीअ खां बेपरवाह आहे भली मुंहिंजे रिश्ते में मूंखे वेझो हुजे पर मूंखां परहेज़ो आहे इहा ॻाल्हि इब्राहिम अलैहिस्सलाम फरमाई फमन तबिअनी फइन्नहु मिन्नी वमन असानी फइन्नक गफूरुर रहीम जेको मुंहिंजी ताबेदारी करे उहो मुंहिंजो हिसो मुंहिंजे आल सम्झो वेंदो पोइ जेको बि हुजे जहिड़ी बि ज़ात जहिड़ी बि रंग ऐं नसल जो माण्हू हुजे इहो इम्तियाज़ पए
त हे शेख आहे बंगवार आहे, तंहिंजे करे बंगवार खे ज़ोरी जन्नत ॾेई छॾियो। पर मां ईअं न थींदो। उते अमलनि जो मामिलो आहे, तंहिंजे करे जेकॾहिं अमल आहे त उहो अॻिते निकिरी वेंदो। मन बत्ता बिही अमलो लम युसरा बिही नसबो, जंहिंजा अमल खुटी पिया उनखे नसब चाढ़े वञी न थींदो। त नूह अलैहिस्सलाम चयो मां वरी बि दुआ कयो अल्लाह माफ़ी ॾेस। अल्लाह ताला फरमाए दुकान तकून मिनल जाहिलीन। ऐं नूह जेकॾहिं वरी तूं अहिड़े क़िस्म जी दुआ घुरी त जाहिलनि मां शुमार थींदे, धमकी थिए। इन जी माना इहा ख़बर न आहे त जेकॾहिं मां दुआ घुरी त मां तां अल्लाह नाराज़ थींदो। अल्लाह ॻाल्हि सम्झो था त हे नूह नबीअ जो अंदाज़ आहे, इब्राहिम अलैहिस्सलाम जो बि इहो ई अंदाज़ आहे त फरमाओ ऐं अल्लाह सभु शयूं मां त नथो ॼाणियां। इहा ॻाल्हि इब्राहिम हिन आयतनि में चए थो पियो रब्बना इन्नका तअलमु मा नुख़्फी व मा नुलिनु व मा यख़्फा अलल्लाहि मिन शैइन फिल अर्दि वला फिस समा। ऐं रब जो कुझु असां मख़फ़ी रखूं था उनखे बि तूं ॼाणे थो, ऐं जो कुझु ज़ाहिर कयूं था उनखे बि तूं ॼाणे थो। ऐं अल्लाह वमा यख़्फा अलल्लाहि मिन शैइन फिल अर्दि वला फिस समा। का बि शइ अल्लाह जे अॻियां मख़फ़ी नाहे, भली उहा आसमाननि में हुजे चाहे ज़मीननि जे अंदरि किथे बि हुजे। इन जे करे हुज़ूर जन फरमायो सतनि धरतियुनि जे हेठां जेकॾहिं लसे पत्थर ते का केवल बि घुमे थी पई त अल्लाह जी ज़ात थी फरमाए त मां हुनजे कदमनि जो छाप बि ॿुधां थो, समीर आहियां। ऐं फरमाओ मां उन लसे पत्थर जे मथां उनजे लाइ रिज़्क़ रोज़ीअ जो बि बंदोबस्त कयां थो पियो। उनखे ॾिसां बि अचो, मुंहिंजे इल्म खां उहो मख़फ़ी न आहे। उहो ज़रो अल्लाह जे इल्म खां मख़फ़ी, बाक़ी ॿियनि खां मख़फ़ी थियनि था पिया। इब्राहिम अलैहिस्सलाम जो ख़ुदि वाक़ियो बि जाइ ते मौजूद आहे, ख़ुदि क़ुरान मजीद जे अंदरि आहे। सूरत हूद में फ़रिश्ता अचनि था पिया इब्राहिम अलैहिस्सलाम ॾे, इहा ज़रूरी ॻाल्हि आहे सम्झनि। बसि सूरत हूद में हाफ़िज़ साहब ॻाल्हियो आहे, सूरत हूद में आहे त फ़रिश्ता अचनि था इब्राहिम अलैहिस्सलाम ॾे, पर शक्ल इंसानी में था अचनि। बसि सूरत वठंदा आहिनि फ़रिश्ता, इंसानी सूरत वठी ॾिनल आहे। तमामु सुहिणनि छोकरनि जी सूरत में आया आहिनि, के चवनि था 4 ॼणा आहिनि, के चवनि था 7 ॼणा आहिनि। इब्राहिम अलैहिस्सलाम त सखी माण्हू हो, सारी महिमानीअ जो उते अल्लाह ताला नक्शो छिकियो आहे। महिमान खां पुछे नथो त साईं छा खाईंदव, छा तनावल कंदव। इहो त असां शहरी माण्हुनि जो कमु आहे न, ढीकाइण जे लाइ। छा खाईंदव, रहंदो हिते, काॾे वेंदव, राति काथे हो, इहो पुछी माना हुनखे भॼाइण जी कोशिशि करे। फरमाओ बसि इहे ॾिसी करे, एतिरो ॾिसी करे फरमाओ वञे थो पियो घर ॾे। फजा अब इजलिन हनीस, यकदम हिकिड़ो गाबो भुञी करे क़ुरान थो फरमाए, उहो गाबो भुञी करे सिधी करे सारो जो सारो गाबो अची रखे त महिमान अची विया, मुकरम महिमान। उते चओ अथसि क़ुरान पाक में इज़त वारा महिमान आया। इज़त वारा छो थो चवे, जनता जेके नबीअनि ॾे ईंदा आहिनि उहे इज़त वारा हूंदा आहिनि। अलाह वारनि जे दर ते बि अलाह वारा ईंदा न, लोफरनि वटि लोफर, चोरनि वटि चोर, बदमाशनि वटि बदमाश, ज़ानियुनि वटि ज़ानी, सालिहनि वटि सालिह दोस्त ईंदा न। ऐं इहो बि ॿुधाइनि था त उते उन्हनि फ़रिश्तनि दरवाज़ो न खड़कायो, पुछो कोन, ईअं हलिया आया आहे त ईअं दाख़िल थी आहे। इन जी माना छा त इब्राहिम अलैहिस्सलाम जी सखावत एॾी मशहूर हुई जो पुछण जी ज़रूरत न हुई, जेको आयो सभिनी खे मानी ॾींदो। दरवाज़ो खड़काए पुछे दाख़िल थिए, इहे कोन्हे, बसि अंदरि अची वेठा सलाम कयूं। हिन बसि ॾिठो त महिमान अची विया, ॿाहिरि वञण सां हिकिड़ो काबो थो थिए। अलाह क़ुरान फरमाए थो हनीस, ज़मीन न हनीस,
हदीद जी माना है भुगल गाबो, माना जेको पाणीअ में न बरकियल हुजे बल्कि बाहि ते सेके सेके माना सिजी करे खड़िया। इन जी माना त साईं तो पुछे उहे छा खाईंदा हूंदा? क़ुर लिखे थो करे त गोश्त खाईंदा, त जे सिजी करे खाईंदा, त जे सिजी जो आई हिननि जे साम्हूं त फ़रिश्ता हिक ॿिए खे ॾिसण लॻा त हे छा असांखे सुञाणे ई नथो। ॻाल्हि सम्झो, ऐं वाकई नथो सुञाणे, जो सुञाणे त फ़रिश्ता आहिनि त फ़रिश्ता मानी खाईंदा। चइबो त इल्म खपे जो नबीअ खे ख़बर ई नथी पवे, फ़रिश्ता अची वेही विया, पर हे तो गाबो सारो भुञी अॻो थो रखे। क़ुर चए थो त जल्दी में, देर बि न थी, ईअं बि न आहे जो घणी देर। चइबो त या तयारु पियो हो, वो मेहमाननि जे इंतज़ार में हुयो त को मेहमान अचे त मां यकदम गाबो खणी उन सां गॾु खा। चवनि था इब्राहिम जी आदत थी भली ॾींहंनि जा ॾींहं गुज़री वञनि जेसि ताईं महिमान ईंदो तेसि ताईं मानी न खाई। एॾो सखी हुयो त महिमान अचे त पोइ मानी खाया। इन जो वाक़ियो उहो मशहूरु लिखियो अथनि त इब्राहिम अलैहिस्सलाम जे हिकिड़ो 120 सालनि जो बाहि जो पुॼारी आयो। अॼु हिन ॾिठो त महिमान आयो आहे, अॼु 10 ॾींहं मां बि मानी न खाधी आहे, त अॼु थोरो पाणीअ ते गुज़ारो आहे, मानी तयारु पई आहे। हिन खे चई वेह हथ धो, मां मानी थो खणी त अंदरों घर मानी खणिया। हिन खे चई कुल बि बिस्मिल्लाह, अलाह जे नाले सां खा, छो त अलाह जे नाले खां सवाइ मानी हलाल न आहे। हलाल तॾहिं थींदी जॾहिं अलाह जो नालो वठिजे। त फरमा अलाह जो नालो वठ त पोइ खा। चई मां वरी 120 सालनि जो पोड़ो आहे, अलाह जो नालो हिन महिल न वरितो वारो, अलाह मूंखे नथो खपे, मां न वठी हू बि पोइ पको काफ़र हो। अॼु काफ़र अहिड़े क़िस्म जो हुयो जो हुनजे मां न वठंदो, जे न वठंदो त मानी न खाया, मां को बुखियो थींदो आहे। अलाह जे नाले खां सवाइ असांखे मानी न वठे। अॼु हेॾो थी वियो त अलाह ताला वही के त इब्राहिम इनखे 120 सालनि ताईं त मां त मानी खाराईंदो रहियो आहियां, त तूं छो हिनखे मोटाए छॾियो? पंहिंजा बाना प्यारा एतिरे ते ॻाल्हि आहे। पर असांजे उलमा चयो त इब्राहिम अलैहिस्सलाम चई थो सघे अलाह खे, अरे अलाह ला युसअलु अम्मा यफ़अलु वहुम युसअलून, ऐं अलाह जो कुझु तूं करे थो तोखां त कोई पुछण वारो नाहे, मां त पानो आहियां, तूं मूंखां पुछंदे गल। मूंखे त तुंहिंजे आर्डर जी पाबंदी करणी आहे न, तंहिंजे करे मां साईं कीअं खणा, तूं इजाज़त ॾे त मां खणा घणी हाणे। बहरहाल हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम क़ुर चए थो त उहे फ़रिश्ता आया, हुनखे सुञाणे नथो, हिन मथो रखियो अची करे गाबो। त इब्राहिम हिननि चयो साईं असां मज़ाक कयोसीं त साईं असां एतिरे ते मानी न खाईंदासीं जेसि ताईं असां क़ीमत वठ, क़ीमत वठ पोइ असां तुंहिंजी मानी खाईंदासीं। चए क़ीमत इन जी आहे जो अलाह जो नालो तव्हां वरितो त मुंहिंजी सॼी मिल्कियत जी क़ीमत अदा थी वई। जेको अलाह जो नालो वठे त सारी मिल्कियत उन ॾियां। पर मां ईअं जो चयो त हिननि चयो चङो हाणे खायो मानी, बिल्कुलु खायो। जिब्रील अलैहिस्सलाम जे हथनि में हयात आहे, हयात जो मादो अलाह ताला रखियो आहे। क़ुर मजीद में ॿी जाइ ते आहे त जिब्रील अलैहिस्सलाम जे घोड़े जी टाप खे जिथे पई लॻे उते गाह फुटी थो वञे, जिथे घोड़े जी टाप जॾहिं फिरोन ॿुधे पियो। क़ुर में फकबस्तु कब्ज़तम मिन असर रसूल, क़ुर में आहे सामरी थो चए मां उहा मिटी खणी रखी, पोइ गाबो ठाहे वात में जो विधमि त उहो गाबो रंभा करणु लॻो, हुनखे पुॼाए पियो उहो सामरी। इहा मिटी त जिब्रील जो घोड़ो जिथे लॻे त उहो बि जीरी थी पए ज़मीन, हा हथ लॻे त उहो विझे। हीअं जो करे जिब्रील हथ वधायो, हथ जो वधायो उन उहो मुयल गाबे खे जो टच थियो त इहो वठी उहो टपो ॾे गाबो वठी वियो भॻो त हे अञा आहे। हिनखे ख़ौफ़ महसूस थियणु लॻो, अनकर क़ुर थो चवे त हीअ ॻाल्हि हुनखे ओपरी लॻी त हीअ छा गाबो जहिड़ो ढिगा कंदो होॾे गाबा पोइ हिननि चयो त ना तख़फ़ इन्ना उर्सिलना इला क़ौम लूत, असांखे मोकिलियो आहे लूत जी क़ौम ॾे, असां त फ़रिश्ता आहियूं, तूं छाजे लाइ कढिजे, असांखे माने जी ज़रूरत कोन्हे। अब तव्हां कीअं आहियो हाल वाल पोइ सिंधियुनि वारा हाल क़ुर में मौजूदु आहे।
हाल हाल दो थियनि तव्हां ॾियो ख़बर कीअं आयो पोइ काॾे खां वञो कि असां आया आहियूं लूत खे ख़तमु करण जे लाइ लूत जी क़ौम खे त हज़रत खे शक पियो त मथां लूत बि न हली झगड़ो करणु लॻो या उन मां लिखनि था त हज़रत ॾाढो नरम दिलि हो हिन जे करे चइसि अञा मोहलत ॾियोसीं हिन वास्ते तव्हां बि अज़ाब खणी आया सॼो त वरी अञा मथां त क़ौम सुधरी पवे इहे झेड़ो करणु लॻो अलाह ताला क़ुर जी ज़रूरत फ़रिश्तनि सां झेड़ो में लॻी वियो त तव्हां हुनखे ॼाण ॿी ख़बर तुंहिंजे लाइ खणी आया हो इन पोड़त जे आलम में तोखे इसहाक अलैहिस्सलाम ॿियूं वराए इसहाक याकूब इसहाक खां पोइ तोखे याकूब विझाईंदो हे जेका सारा न पोड़ी बीठी आहे 90 साल जी मथां पाणी बि प्यारे कई चवंदा जॾहिं फ़रिश्ता ॿुधाई त उहा बि निकिरी आई फ़रिश्तनि को हिसाब त उहा बि निकिरी आई पाणी पई प्यारे फसकत वजह हुन हीअं वॾी टमाट हुई त हा मूंखे हले थो आना अजूज़ माखां ॿार ॼाईंदो कोन में इहो साल ज़िक्र माखां ॿार ॼाईंदो मां त पोड़ी आहियां माखां वरी ॿार ॼाईंदो मां 90 साल जी पोड़ी हाणे तव्हां अताजबीन मिन अमरिल्लाह छा तव्हांखे अजब थो लॻे अल्लाह जे हुकुम में रहमतुल्लाहि व बरकातुहु अलैकुम अहलल बैत ऐं इब्राहिम जे घराणे वारो तव्हांजे मथां त अल्लाह जो रहमत ऐं बरकतनि जो वॾो नुज़ूल आहे राति ॾींहुं तव्हां रहमतनि जो मुशाहिदो कयो था तव्हां छो था इबरत खायो तोखां बदिलो इसहाक बि ॼाइण वारो पर पोइ हिनखे इन वॾी उमिरि में इसहाक अलैहिस्सलाम ॼायो वरी ख़ुशख़बरी ॾिनो त तूं हुनजो पोटो माना इब्राहिम तूं पंहिंजो पोटो मियूं वराए इसहाक याकूब अकब खां वरितल आहे अकब जी माना पुठो पोयों हिनजो पोटो इसहाक खे याकूब ॼाईंदो तूं पंहिंजो पोटो बि ॾिसंदे पोइ तूं दुनिया खां हली वेंदो पोटो बि तोखे खपे इसहाक खां औलाद बि थींदी अल्लाह ताला हिन खे इन चवनि था पाण 120 सालनि जो हो ऐं घरवारी 90 सालनि जी हुअसि त अल्लाह ताला हिन खे औलाद ॾिनी इहा ॻाल्हि थो करे हितां बि मालूम पियो थिए त नबियनि खे इल्मु ग़ैब जो जहिड़ो नबी तव्हां खणंदो न क़ुर में हुनजी ॻाल्हि साबित थिए थी पई त हुनखे इल्मु ग़ैब जो कोन कुझु शयूं ॼाणे पियो कुझु शयुनि जी ख़बर अल्लाह इहा ॻाल्हि चई वई रब्बना इन्नका तअलमु मा नुख़्फी व मा नुलिनु व मा यख़्फा अलल्लाहि मिन शैइन ऐं रब असांजा बेशक तूं ई थो ॼाणे जो कुझु असां मख़फ़ी रखूं था पंहिंजे दिलि में या ज़ाहिर कयूं था छा पियो मख़फ़ी रखे छा पियो ज़ाहिर करे जो इहे लफ़्ज़ पियो चवे इन्हनि चयो त रोए पियो ॿाहिरि निकिरी त साईं वादी बिवादिन गैर ज़ी ज़रइन साईं हिते त माण्हुनि जो अचण जो इम्कान ई कोन्हे मके में केरु ईंदो अहिड़ा सख़्त पथर आहिनि हेॾे केरु ईंदो पर मां पोइ चए पियो दिलि में वॾो ॾुख समायलसि ज़ाहिर में दुआऊं पियो ज़ाहिर करे यानी चए थो अल्लाह मुंहिंजे सीने जे अंदर जो ॾुख बि तूं ॼाणे थो पियो वात खां जेके दुआऊं घुरां थो उहो बि तुंहिंजे अॻियां आया आहिनि ईअं थो चए अचे कन वरी चयो त दिलि में इहो रखे पियो मौलाना उबैदुल्लाह लिखे थो त दरअसल छा हो अल्लाह ताला हिन खे 2 पुट ॾिना हीअं त 8 पुट आहे इब्राहिम अलैहिस्सलाम 6 पुट किनानी पी हिकिड़ी घरवारी हुअसि उन में 6 पुट ॿिया बि आहिनि जेके तौरात में उन्हनि जो नाला बि लिखिया पर उहे नबी न थिया इन जे करे उन्हनि जो नालो क़ुर में न आयो तौरात में उन्हनि जो नालो लिखियलु आहे 2 पुट इहे मशहूर थिया पर मां इसहाक अलैहिस्सलाम खे क़ौमी ख़िदमतूं ॾिनई त तूं पंहिंजे क़ौम में सुधारो आणजांइ तूं क़ौमी मामिलो आहे तुंहिंजो क़ौमी नबी आहे ऐं इस्माइल अलैहिस्सलाम खे चए त तूं आलमी नबूवत हुजे तोखां निकिरंदी तंहिंजे करे तोखे बैतुल्लाह थो हवाले कयां हुनखे बैतुल मक़दस थो हवाले करे इसहाक खे बैतुल मक़दस ऐं यहूदनि खे हो ऐं हे बैतुल्लाह दर हक़ीक़त मौलाना थो लिखे त इहे हिकिड़ी छाड़ खां निकितल शइ यहूदी असांखे नफ़रत न कनि उहे बेवकूफ़ आहिनि हिकिड़ी शाख खां निकितल उहो ई जेका शइ हुननि विचड़ाए छॾी न उनखे अची हुजूर जन सफ़ा करे सघां त हे तव्हां बि क़बूल कयो तव्हांजे नबीअनि बि इहा ई ॻाल्हि कई आहे जेका मां आंदी सघां तव्हां वटि विचड़ी पई आहे ॿी ॻाल्हि कोन हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम खे हेॾे हुनखे होॾे यानी दिलि में इहो ख़्यालु होसि त कमु त असांजो नंढड़ो थो नज़र अचे पर ऐं अल्लाह हिनखे आलमी कमु तूं थो बनाए सघे दिलि में इहो ॿाहिरों इहो होसि त साईं कमु त नंढड़ो थी दिलि में इहो ख़्यालु होसि त अल्लाह जूं बरकतूं ऐं महिरबानियूं एॾियूं आहिनि
इन दुआ खां पोइ अल्लाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो इब्राहिम मथे चढ़ी बि जबल अबू कुबैस खे तूं सॾु कर फरमाओ मां इन तुंहिंजे आवाज़ खे रूहनि तक क़यामत ताईं जेतिरा रूह ईंदा उन्हनि ताईं तुंहिंजे आवाज़ खे पहुचाईंदुसि जेतिरियूं जंहिं रूह लबैक कयो आहिनि ओतिरा दफ़ा तुंहिंजे इन काबे ते ईंदो काबतुल्लाह जो ओतिरा दफ़ा तवाफ़ कंदो लबैक चवंदो ईंदो या तू करे जालम मिन कुल्ल फज्जिन अमीर क़ुरान में फरमाए माण्हू ईंदा परे परे खां हाणे वञी बैतुल्लाह में वेहो त सही ॻाढ़ा हाइड्रा नंढड़ा वॾा थुल्हा ॻाढ़ा हर क़िस्म जा पूरी दुनिया जे कुंड कुर्छ मां उते लबैक लबैक चवंदा बैतुल्लाह जे अंदरि वञी था इहो अंदाज़ आहे पूरी दुनिया त हेतिरो चवे अल्लाह कम त नंढड़ो आहे पर हिन खे बरकतूं ॾियण वारो तूं आहे यानी इहा ॻाल्हि पियो ज़ाहिर करे रब्बना इन्नक तालमु मा नुख़्फ़ी व मा नुलिनु व मा यख़्फ़ा अला अल्लाहि मिन शैइन फिल अर्दि वला फिस समा अल्लाह जे अॻियां त ज़मीन में जेका शयूं आहिनि उहे बि मख़फ़ी न आहिनि त आसमाननि में जो शइ आहे उहा बि बल्कि पत्तो न चुरे थो पन उहो बि हुनजे आर्डर हुकुम सां आहे ज़रो जेको आहे न एतिरो ज़रो जेको खुर्द बि हिननि में नज़र अचे न उनखे बि अल्लाह संभालियो हिफ़ाज़त सां पंहिंजी जाइ ते पहुचाए अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी वहब ली अलल किबर इस्माईल व इसहाक रब जूं नेमतूं थो यादि करे सभु सारा उन ज़ात पाक जे लाइ आहे जंहिं बख़्शियो मूंखे वॾी उमिरि में इस्माईल इसहाक मायूसीअ जी कैफ़ियत में यंशुरु रहमतुहु बाद मा कनतु यंशुरु रहमतुहु बाद मा कनतु क़ुरान में आहे त असां जॾहिं दुनिया मायूस थी वेंदी आहे तॾहिं मुंहिंजी रहमती हूंदी आहे जेका बाने जी दस्तगीरी कंदी जॾहिं दुनिया चवंदा हाणे मां ॿुधण खां बची न सघंदुसि तॾहिं अल्लाह बचाए विझंदो आहे मरण खां बची न सघंदुसि तॾहिं अल्लाह बचाए विझंदो आहे त अल्लाह ताला फरमायो मां त मायूसी जे आलम में बि पंहिंजे सरींदड़नि खे मायूस न कंदो आहियां ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ अल्लाह जी रहमतनि खां ना उमेद न थियो उहो जेकॾहिं चाहे त तव्हांजा सारा गुनाह माफ़ करे छॾे उन खां कोई पुछण वारो न आहे उनजी रहमत वॾी आहे मायूसी जे आलम में बचिरो थो ॾे जे औलाद कीअं थींदी ज़करिया नबीअ खे बि ईअं ई कैफ़ियत हुई उन बि दुआ घुरी ही खुफ़िया अंदाज़ में लिखे थो त खुफ़िया इन करे पियो घुरे मतां अल्लाह ताला क़ुरान काफ़हा या ऐन साद ज़िक्र रहमत रब्बिका अब्दहु ज़करिया इज़ नादा रब्बहु निदाअन ख़फ़िया जॾहिं ज़करिया नबी अल्लाह खे खुफ़िया पियो सॾे ऐं अल्लाह मूंखे बचिरो था फरमा पर लिकी लिकी दुआ पियो घुरे लिकी छो पियो घुरे जे इन जे करे मतां रब मंज़ूर न करे उहो बेपरवाह हुआ असां तूं चवंदा आहियूं त इहे दादला आहिनि बड़े वठी ॾींदा पर हो पियो सम्झे त अल्लाह बेपरवाह हुआ मतां मंज़ूर न करे अल्लाह रूहुल बयान वारो लिखे थो पियो बेपरवाह हुआ अल्लाह मतां मंज़ूर न करे त माण्हू चवंदा जंहिं रब जी तरफ़ तूं सॾे थो पियो न रब तुंहिंजी दुआ त न ॿुधी पोइ लिकी घुरां त थियो न थी त न थी जो थी त थी अलाह जी जेका मर्ज़ी इन जे करे हू खुफ़िया पियो दुआ घुरे त रब महिरबानी कर अल्लाह ताला फरमा इन्ना नुबश्शिरुक गुलाम बिगुलामिन इस्मुहु यहया लम नजअल लहू मिन क़ब्ल समिया ऐ ज़करिया घबरा न इन पोड़प जे आलम में जीअं मां बीबी मरियम खे कमरे बंद जे अंदर मेवा खाराया इहा ॻाल्हि लिखी न हज़रत ज़करिया फरमा जीअं मां हुनखे बंदि कमरे में मायूसीअ जे आलम में मेवा खाराया तीअं तोखे पोड़प में औलाद ॾेई करे दुनिया खे ॾेखारींदुसि त मां वॾो कादिर आहियां इब्राहिम अलैहिस्सलाम खे बि ईअं मायूसीअ जे आलम में फरमायो चए थो पियो इब्राहिम रब जी तारीफ़ कंदे चइबो त अल्लाह जो शुक्रियो इन अंदाज़ में अदा कजे त रब तूं बचड़ा ॾिना तूं घर ॾिनो तूं मानी ॾिनी तूं रिज़्क़ रोज़ी ॾिनो उनजी तारीफ़ वेठो कंदो घर में वेही इन क़िस्म जी ॻाल्हि हुजे असां मानी ते गार जो ॿटको छड़ी
फलाना हेरो हे कालियूं पंध दुनिया चाल जा किसा अल्हम्दुलिल्लाह बिस्मिल्लाह वो बिस्मिल्लाह अजे हालांकि अल्लाह जी वली नेमत अचे हुजूर जन फरमायो जॾहिं सुम्हंदा हा तॾहिं बि नेमत सम्झी करे अल्हम्दुलिल्लाह الذي अतामना व सकाना व आवाना व जअलना मिनल मुस्लिमीन आवाना जो लफ़्ज़ वधायो सब सारा उन ज़ात पाक जी जंहिं मानी बि खाराई पाणी बि पीआरियो वरी जाइ टिकाणो बि ॾिनई जो अची पंहिंजे घरड़े में अची पंहिंजे बचनि सां सुम्ही पयुसि अब त भिटनि में दर पदर कई माण्हू वीचारा जन खे जाइ पनाह कोन्हे ढोलंदा रहंदा आहिनि घर कोन्हे आराम जो त हुजूर जन इन नेमत खे ॾिसी अल्लाह जो शुक्र थो अदा करे त इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे बचड़नि खे ॾिसी अल्लाह जो शुक्र थो अदा करे अब तुंहिंजी त वॾी महिरबानी थी जो मूंखे वॾी उमिरि में अल्हम्दुलिल्लाह الذي वहब ली अलल किबरि इस्माईल व इसहाक इन रब्बी लसमीउ दुआ हे तो रबो बेशक मुंहिंजो रब ॾाढो ॿुधंदड़ थवे दुआउनि जो अब बुत कोन था ॿुधनि पीर कोन था ॿुधनि जेतिरो अल्लाह जी ज़ात थी ॿुधे केरु थो ॿुधे उदऊनी अस्तजिब लकुम माना पुकार तुंहिंजो कमु आहे जवाब ॾियण जे लाइ मां अल्लाह तयारु आहियां हिदायत चए थो पियो इन्नी करीब उजीब दावत दाई इज़ा दान वल यस्तजीबू ली वल युमिनू बी लअल्लहुम यरशुदून ओ बाना मूंखे पुकार केरु आहे जेको पुकारींदड़ जी पुकार ॿुधे थो पियो अब केरु ज़बानूं सम्झे पोइ गरुस्की में चए थो अरे कोई सिंधीअ में ॻाल्हाए थो कोई पश्तो में ॻाल्हाए थो को पारसीअ में ॻाल्हाए थो को अरबीअ में ॻाल्हाए थो को इंग्लिश में चवे थो पियो सभिनी जी ज़बान ॼाणण वारो चओ हिकु अल्लाह हुआ पीरनि खे कहिड़ी ख़बर सिंधी पीर आहे त हिंदी नथो ॼाणे अरबी पीर आहे त अजमी नथो ॼाणे हुनखे कीअं ख़बर पवंदी ज़बान पहिरीं त ज़बानूं सम्झे ॿियो हिकिड़े वक़्त में साॻे 8 बजे जो सिंध मां पुकारे थो हिकिड़ो साॻे 8 बजे जो पंजाब मां पुकारे थो हिकिड़ो साॻे 8 बजे में अॼु हिकिड़ो बलोचिस्तान खां पुकारे थो हिकिड़ो सरहद खां पुकारे थो साॻे वक़्त में हिकिड़ो अरब खां पुकारे थो हिकिड़ो अफ्रीका खां पुकारे थो हिकिड़ो ॿीजा साॻे वक़्त में हिकिड़े वक़्त में चो ॿुधणु जेको आहे उहो बि हिकिड़े इंसान जो कमु न आहे इहो अल्लाह जो उहो ॿुधी सघे थो ॿिए खे न सभु ॿोलियूं ॿियो सम्झी सघे न हिकिड़े वक़्त में सभिनी खे ॿुधी सघे ऐं न सभिनी खे वरी ॿुधी करे हल ॿुधनि बि असांजे करे त पोइ चए भला कागर बि आहिनि मां तव्हांजी ॻाल्हि ॿुधां तूं अची चयोसि मां जो घोड़ो फासी पियो आहे हिते अॻे ॾींहुं राति जो जतन उठांदो जंहिं नालीअ में उठ फासी पिया चयो मौली साहिब तूं अचां उठ कढा मां चयो मूंखे त पुछ वठणी न पियो इनखे को ट्रैक्टर कढे नालीअ में जो असांजी पहिरीं त कोन्हे ताक़त हुजे त कढूं न भाउ पीर खे ताक़त हुजे हल ॿुधे त चऊं सां ॿुधाई फिलहाल जी ॻाल्हि सम्झी वियो पर हाणे ताक़त अथसि बचे ॾियण जी هو الذي يعلم ما في الارحام उहो आहे जंहिंखे ख़बर आहे त रहम में छा थो भरियां उहो रब आहे जेको पाणीअ ते कारीगरी करे ठाहे थो पियो خلقنا النطفة علقة فخلقنا العلقة مضغة فخلقنا المضغة عظاما فكسونا العظام لحما ثم أنشأناه خلقا آخر فتبارك الله أحسن الخالقين رب फरमाए क्यों जेको हुन रत जे दिगे खे वरी बनाईंदो अहिड़ो सुहिणो इंसान जो बचड़ो ॿाहिरि कढी आयो आहे जंहिंजो अॻे ज़िक्र ई न हो अॼु नाला पिया हुनजा रखजनि साल सवा 65 20 40 साल 100 साल अॻु में तव्हांजो ज़िक्र हुयो असांजो हाणे नाला रखिजी विया वॾो थी वियो फरमायो वरी को ज़मानो अहिड़ो ईंदो जो हमरा मौजूद ई न रहंदो इन्हनि सभिनी खे ॼाणण वारो इन्हनि जी ज़रूरतुनि खे पूरे करण वारो अल्लाह इहा ॻाल्हि सम्झाई थी वञे त हुनखे कुदरत वरी किथे आहे हो त काॾे थो उठ कढी सघे हिते से को अल्लाह जी ताक़त अचे कुदरत अचे जेका हेॾी वॾी ताक़त हुजे जेका कढे